खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अॼु ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। असीं आहियूं तव्हांजा मेज़बान ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम जो साथ ॾींदा आहियो, असां सां गॾु हूंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। मुंहिंजो नाम आहे इरशाद जागीरनी, मूंसां गॾु साथी मेज़बान बि आहे। अस्सलाम वालेकुम, अ वेरी गुड मॉर्निंग। मुंहिंजो नालो प्रेस सैयद आहे ऐं असां कीअं आया आहियूं जो दास्तान अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। असां जेके दर्द जो दास्तान आहे, पहिरियां तव्हां शुरू कयो, पोइ वरी मां। जी बिल्कुलु, वॾो दर्द जो दास्तान आहे ऐं इहा सिर्फ़ु कहाणी सभिनी जी आहे पर ज़बानी मुंहिंजी आहे, छो जो असांजा जेके हिते डायरेक्टर पुॻा आहिनि ऐं उन खां अलावा जेके कोऑर्डिनेटर पहुता आहिनि, कैमरामैन जेके वीचारा पहुता आहिनि, जेके बि ओबी वारा जेके पहुता आहिनि, जेके टेक्नीशियन आहिनि, उहे सभु जेके पहुता आहिनि, जहिड़े तरीक़े सां पहुता आहिनि, सभिनी जी कहाणी आहे तव्हांखे ॿुधाईंदसि। तव्हां पंहिंजी कहाणी पाण ॿुधाइजो। असल में छा आहे त जिते किथे रस्ता जैम लॻा पिया आहिनि, ट्रैफिक जो निज़ाम तरम भरम लॻो पियो आहे, कोई कहिड़े बि इलाइक़े खां जेकॾहिं अचे थो न त उहो उते फाथल आहे, उहो उते मसरूफ़ आहे। मतिलबु शाहराऊं जेके आहिनि कराची जूं उहे तमामु घणियूं मसरूफ़ आहिनि। सो पाणी बीठल आहे, सिंधी में चवंदा आहिनि गोॾे जेतिरो पाणी आहे। एग्ज़ैक्टली, गोॾे जेतिरो पाणी बीठल आहे हर किथे, हर जॻह ते गोॾे जेतिरो पाणी बीठल आहे। उतां अचणु ऐं उते सिर्फ़ु न रक्षा अची सघे थो सही तरीक़े सां, न बाइक अची सघे थी, न गाॾी अची सघे थी, मतिलबु तरी तरी हलणो पवे थो। ईअं आहे त असांखे गाॾी खे स्टार्ट करण जी ज़रूरत कोन थी पवे, असांखे तरणो पवे थो गाॾी सिधो। जीअं असां हिते सिधो असां जेको आहे न कोरंगी में पहुतासीं, सिंध टीवी ऑफिस पहुतासीं, तरी तरी करे ऐं पोइ अव्हांजी ख़िदमत में असां आलू पेश मसइलो इहो बि आहे त जेकॾहिं सवारी हले नथी, जेकॾहिं कुझु सवारियूं हलनि थियूं रिक्शा वग़ैरह जी तव्हां ॻाल्हि कई, त उहे बि तमामु घणा उन्हनि जा रेट वधी विया आहिनि। एग्ज़ैक्टली, महांगी अघ ते अॼुकल्ह माण्हू हिकु जॻह तां ॿिए जॻह ते पहुचे थो। सो तव्हां कीअं आहियो, तव्हांजे शहर जी सूरत हाल छा आहे, तव्हां अॼु ॿुधाईंदो, छो त बरसातूं पूरी सिंध में ओवरऑल पाकिस्तान में पवनि थियूं। तव्हां ॿुधाईंदो तव्हांजे शहर जी छा सूरत हाल आहे, छो त आउं ॾिसां पियो त जेकी दोस्त शौक़ीन हुया बरसाति जा, जेकी ख़्वाहिशमंद हुया बरसाति जा, जेकी पहिरीं बरसाति में ॾाढो ॿाहिरि उन्हनि इंजॉय कयो पियो, हाणे बोर थी विया आहिनि। हाणे चवंदा अलाह साईं रहम कर, छो त बरसाति तमामु घणी थी वई आहे ऐं निज़ाम डावांडोल आहे। हुकूमत सिंध इन ॻाल्हि में उपा वठंदे कल्ह ऐं अॼु जेका आहे असां आम मोकल जो ऐलान कयो। अॼु सरकारी जेकी ऑफिसूं आहिनि उहे समूरियूं बंदि आहिनि, कार वहिंवार बंदि आहे, कल्ह बि बंदि हुयो, अॼु बंदि आहे। सो हाणे ॾिसूं त वेझड़ में छा थो थिए, बरसातूं अञा पवनि थियूं या नथियूं पवनि, पर इहो इतलाह हुयो त अॼु ऐं कल्ह जेका आहे सूरत हाल इहा हुई त मोकल हुई, छुट्टी हुई बिल्कुलु स्कूल्स खे बि ऐं जेके प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या जेके गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि सभिनी खे अॼु ऐं कल्ह जेका हुई उहा आम छुट्टी हुई। ऐं उन खां अलावा सिंध गवर्नमेंट जेकॾहिं चऊं त कमु चङो ख़ासो करे पई। पाणी जेको आहे उहो कराची में काफ़ी जॻहियुनि ते आहे, पर काफ़ी जॻहियुनि ते जेको आहिनि उहो माना घटि बि थी वियो आहे, हल्को बि थी वियो आहे। इन ॻाल्हि सां मां वरी थोरो इतफ़ाक़ न कंदुसि, छो त असांजो जेको सीएम आहे अनिल कपूर साहिबु, उहो पंहिंजे स्टाइल सां जॾहिं अचे थो दबंग हुनजी इंटरव्यू हुजे थी, पर फोटो सेशन ॾाढो सुठो थो थिए। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ नथी अचे त मुर्ता वाब साहिबु हुन सां गॾु पर सदर वारो इलाइक़ो या कुझु इलाइक़ा विज़िट करे हू सम्झनि था त शायदि हितां पाणी निकिरी वियो आहे त पूरो ओवरऑल माहौल ठीकु आहे। पर मुंहिंजा साईं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सिर्फ़ु सदर ई कराची न आहे, कराची जा जेकी सिंधी इलाइक़ा आहिनि, सिंधी वसंदियूं आहिनि, सचल ॻोठ आहे, बिटाईआबाद आहे, सफूरा आहे, ऐं इन खां सवाइ शाहनवाज़ शर ॻोठ आहे, गाज़ी ॻोठ आहे, हिते त माना माण्हू माना वञी नथो सघे, पहुची नथो सघे। न सिर्फ़ु कराची, न सिर्फ़ु कराची पर ॿिया बि जेकी शहर आहिनि, हैदराबाद सॼो ॿुॾो पियो आहे, ख़ैरपुर सॼो ॿुॾो पियो आहे, लाड़काणे जी सूरत हाल अजीब आहे, ॿिया शहर जेके आहिनि उन्हनि जो को वाही कोई वाली कोन्हे, को वावर करण वारो कोन्हे, कोई हिन पासे बि पा वठणु घुरिजनि। छो त हिकु ॿ जेकॾहिं ट्रैक्टर अची करे ऐं पाणी कढण जी कोशिशि करे थो कराचीअ में, ॿ चारि जेकी मेन शाहराऊं आहिनि उतां पाणी निकिरी थो वञे, त उन खां पोइ वरी हिकिड़ो ई मैसेज अचे थो सभिनी ॾे त बाबा ऑल इज़ ओके, सभु ठीकु आहे, का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे, कराची माना पाणी खां थोरो महफ़ूज़ आहे। डिफेंस वारो इलाइक़ो हाणे बि हिन वक़्तु बि मां उतां क्लिफ्टन वारे पासे खां आयुसि पिए त पूरो बुॾियलु आहे क्लिफ्टन में, माना जायूं बि तरनि थियूं पियूं, तीन तलवार वारी साइड केतिरो पाणी आहे। उन खां अलावा डिफेंस जेको आहे उहो बि काफ़ी हद ताईं ॿुॾल आहे ऐं डिफेंस जी त पंहिंजी हिकिड़ी अथॉरिटी अलॻि सां आहे, उहा त ठीकु आहे, लेकिन उहो बि ॿुॾल आहे। डिफेंस वारो एरिया जेको आहे, जेकॾहिं जेके असांजा एरिया आहिनि या ॿिया जेके एरिया आहिनि उहे सभु इहो ई चवनि था, जेके ॿियनि एरियाज़ में वेठल आहिनि या जेके चऊं कोरंगी वारा वेठल आहिनि, उहे डिफेंस खे ॾिसी करे इहो चवनि पिया शुक्र असां कोरंगी में वेठल आहियूं। ईअं बि थिए थो त पाणी जेकॾहिं किथे इलाही जमो थियल आहे त ख़बर नथी पवे त हिते शायदि खॾो हुजे, का ख़बर न आहे। असांजो डायरेक्टर सुबुह सां हिकिड़े खॾे में किरी पियो आहे, हुनखे ज़ोरी टिनि माण्हू गिले कढियो आहे। पर ॾिसो तॾहिं बि पुॼी विया, प्रोग्राम थी वियो। हा, मूं ॾिठो त हिकिड़ी गोॾे में थोरो धकु बि लॻल अथसि। अलाह ख़ैर करे। बहरहाल इहो आहे कम सां, माना सिंसियर माण्हू कम सां हुनजी जेका आहे सा कमिटमेंट जेका थियल आहे अदारे सां उन ते पूरो लही करे उहो पहुतो आहे हिते। असांजी ॿी टीम पहुती आहे, असीं पहुता आहियूं, असां तव्हांजी ख़िदमत में पहुता आहियूं। हाणे तव्हां वटि लाइट न बि हुजे मथां थी सघे थो,
पर जॾहिं तव्हां यूट्यूब ते असांजा अहवाल ॿुधंदव त पाण ई जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए भैया तव्हां वटि दास्तां छो जो इहा जेका दास्तां आहे उहा सभिनी जी दास्तां आहे तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त प्रोग्राम जेको आहे न उहो लाइव हले पियो मतां तव्हां सम्झो थी प्रोग्राम रिपीटेड आहे असां लाइव अव्हांजे आॾो बीठल आहियूं ऐं इन में को बि शक न आहे त काफ़ी एरियाज़ में काफ़ी जॻहियुनि ते असांजा जेके बि एरियाज़ आहिनि उन्हनि में लाइट न हूंदी छो जो असां वटि लाइट जो वॾो आहे स्पेशली जेकॾहिं हैदराबाद जी ॻाल्हि करियां त हैदराबाद में टिनि ॾींहंनि ताईं लाइट न आहे जीअं बारिश जी हिकिड़ी फुड़ी बचे थी लाइट वञे थी हली अच्छा उहो बरसाति जो बहानो करे वापडा वारा उते बिजली बिल्कुलु बंदि करे छॾींदा बिल्कुलु बंदि करे छॾींदा सारनि शहरनि मां त दोस्त फोन था कनि त माना असां वटि मोबाइल चार्ज करण जेतिरी बि लाइट न आहे माना परे परे ताईं मोबाइल चार्ज आहे वॾो मसइलो आहे बहरहाल ॻाल्हि इहा आहे त हिन मसइलनि खे मुंहुं ॾियणु फेस करणु असांजी ज़िमेदारी आहे पर मसइलो वरी इहो बि आहे हिते पाण ॻाल्हाईंदासीं त ॿिया जेके सुधरियल मुल्क आहिनि उते बरसातुनि खे वॾो इंजॉय कंदा आहिनि माण्हू छो त उते जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे निकासी आब जो जेको सिस्टम आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे पाण वटि इनजे करे माना जाते काॾे सैलाब जी सूरत हाल आहे ॿोॾि वारी सूरत हाल आहे त पाण वटि सिस्टम ठीकु न आहे सिस्टम ठीक हुजे न केतिरी बरसात पवे त बरसात माण्हू एंजॉय करे बरसात ॿियनि मुल्कनि में बरसात 6 महीना हलंदियूं आहिनि कई अहिड़ा मुल्क आहिनि जिते बरसात हलंदी ई रहंदी आहे बरसात रुकजंदी न आहे कई अहिड़ा मुल्क आहिनि जिते सिज ई न निकिरंदो आहे सो हाणे ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि मुल्कनि वारा माण्हू ॾाढो सुठो माना पंहिंजो माहौल जोड़ियूं बर्फ़बारी थींदी आहे तव्हां ॾिसो कम बि त करे सघंदा आहिनि असां पंहिंजो कम बि नथा करे सघूं उहो इन वजह सां छो जो असांजो सिस्टम जेको आहे उहो पूरो डामाडोल थी वेंदो आहे पूरा रस्ता ख़राब थी वेंदा आहिनि जिथां अचु उते पाणी हूंदो आहे उन खां अलावा लाइट न आहे उन में लाइट न आहे त असां कपिड़ा इस्त्री कीअं करियूं कपिड़ा इस्त्री कीअं करियूं त असां केॾा वञूं कीअं ऐं उन खां अलावा ॿाहिरि वञूं त ॿाहिरि अलॻि सां माना दुॿा ठहिया पिया आहिनि जिथां निकिरूं था उते पाणी एतिरो ज़्यादा बीठल आहे इहा असांजी दिलि जी माना उहा आहे जेका असीं तव्हांखे ॿुधाए बहरहाल ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न दोस्त कैनेडा खां कॾहिं कॾहिं राब्ते में हूंदा आहिनि त उते बर्फ़बारी तमामु घणी हूंदी आहे कॾहिं कॾहिं त पोइ छा आहे त सुबुह जो बाक़ाइदा हुकूमती जेका मशीनरी आहे बाक़ाइदा मशीनूं खणी पहुतल हूंदी आहे रोड रस्ता बर्फ़ खां परे कंदा आहिनि माना हिकिड़ो सिस्टम आहे उते जुड़ियल जेको माण्हू पंहिंजो सर्वाइव करे थो सुठे तरीक़े सां हिते असां वटि न आहे बहरहाल पाणी तमामु घणो अची चुको आहे ऐं जिन बि पंहिंजे मुल्क जे लाइ क़ौम जे लाइ का ख़िदमत न कई आहे सिर्फ़ु माना हॾ आरामी कई आहे त उन्हनि जे लाइ माना ॿुॾण जेतिरो पाणी थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में त उहे ॿुॾी सघनि था चवण जो मक़सदु इहो आहे त पाण सची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे लाइ कुझु न करे सघिया आहियूं पंहिंजे देश जे लाइ कुझु न करे सघिया आहियूं पाण वटि थियणु ईअं घुरिजे आहे त हीअ जेका मौसम आहे उहा एंजॉयमेंट वारी हुजे आहे ज़हमत न हुजे आहे अलाह ताला त रहमत करे बरसाति खे माणे थो पर उहा रहमत खे पाण असां ज़हमत बणाए छॾियूं असां पाण उनखे ज़हमत कयूं उन खां अलावा इरशाद हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि जेका मूं अॼु नोट कई त ईअं थींदो आहे त जॾहिं बारिशुनि जो मौसम हूंदो आहे जॾहिं इहा ई सिस्टम डामाडोल थियल आहे त ट्रैफिक ॾाढी थिए थी रस्तनि ते असां जिॾां वञूं था देरि सां पहुचूं था देरि थियो थी वञे त जॾहिं देरि थियो थी वञे त देरि त हुई थी वई आहे जिथे असां वञूं पिया उन्हनि माण्हुनि खे बि इन शइ जो ॾिसणु खपे त बाबा देरि छो थी आहे पुठियां सिस्टम ख़राबु आहे या पुठियां जेको आहे उहो गाॾियूं ट्रैफिक आहे कुझु बि आहे त उन्हनि खे बि इन शइ में एडजस्ट करणु खपे ऐं उन खां अलावा इहा बि ॻाल्हि चवंदी हलां त ट्रैफिक में जॾहिं तव्हांजी गाॾी थोरी ॿी गाॾी सां टकराई वञे थी या कुझु बि थोरो घणो ख़राश अचे थी त उन ते मुंहुं फिटाइण जी हिक ॿिए सां विढ़ण जी हिक ॿिए खे मोचड़ा हणण जी ज़रूरत न आहे हिते तव्हां इहा शइ ॾिसो त मामिलो अहिड़ो आहे पुठियां गाॾियूं एॾियूं बीठल आहिनि ईअं थियो अॼु जी जेकॾहिं एग्ज़ैक्टली एहतियात सां हलो अॼु ईअं थियो त हिकिड़े माण्हू खे पुठियां थोरी सी टकर लॻी टकर या थोरो पासे खां मटे वियो उहा शइ मूं न ॾिठी पर हुनखे थोरी सी लॻी हू पुठियां हुनखे विढ़ंदे विढ़ंदे अॻियां ॾिसे ई कोन की ॿिए खे हणी कढी त माना हुते झेड़ो थी वियो पूरी चेन ठही वई झेड़े जी त उन शइ खां थोरो अवॉइड करियो तव्हां ॾिसो एतिरी ज़्यादा ट्रैफिक आहे सभिनी खे पंहिंजे कमनि ते वञिणो आहे उन टाइम ते मूंखे इहो लॻी रहियो त मूंखे सभिनी खां पहिरीं वञिणो आहे छो मूंखे लाइव प्रोग्राम करिणो आहे लाइव न थियो त मतिलबु उहो टाइम वेंदो जो टाइम असांजो कंज़्यूम थींदो त ॿियनि खे बि उन्हनि खे बि इहे सोचूं हूंदियूं सही हुकूमत खे इन ॾिस में जेकॾहिं पाण वटि जीअं पाण सुधरियल मुल्कनि जी ॻाल्हि कयूं था न त उते ईअं बि थींदो आहे त मैसेजिस अची वेंदा आहिनि मोबाइल्स ते ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़ो रस्तो किथां खां ब्लॉक आहे कहिड़े रस्ते खां तव्हां हिन वक़्तु वञी सघो था असांखे का ख़बर नथी पवे त असां जंहिं रस्ते खां वञूं था अॻिते हली करे इहो रस्तो बंदि न हुजे ऐं ईअं थिए बि थो खोड़ सारा माण्हू सां ईअं थियो आहे माना हिकिड़ो रस्तो वठी करे माना मंज़िल मक़सूद ताईं पहुचण ई वारा हुया त उते ट्रैफिक जा अमलदार बीठा आहिनि चवंदा आहिनि बाबा इहो रस्तो बंदि आहे हाणे वरी फिरी वञो माना वरी फिरी करे वरी अलाए किथां गोल चोरा माना चौक कटे करे पहुचूं था त केॾो टाइम पंहिंजो ज़ाया थिए असल में ॾिसो न अॻ में मैसेजिस अचणु खपनि टेक्नोलॉजी असां वटि आहे ऐं जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे उहा एतिरी ज़्यादा वधी वई आहे तव्हांजे मोबाइल ते हिकिड़ो मैसेज अची वञणु खपे तव्हां इहा ॻाल्हि अगरि नोट कई हुजे त तव्हांजे जेके बि ब्रांड्स वग़ैरह आहिनि अगरि तव्हां कंहिं बि मॉल जे वेझो वेंदा आहियो त तव्हांखे ओॾी महिल मैसेज अची वेंदा आहिनि त हिन ब्रांड ते हेतिरी सेल लॻियल आहे तव्हां वञो इन ते त उहो कीअं ईंदो आहे उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे जेकॾहिं इहा शइ हिते थी सघे थी त असांखे रोड रस्तनि या जेके बि मौसम जी या का बि अहिड़ी का ॻाल्हि आहे त उन बारे में बि असांखे ख़बर पइजी सघे थी बसि हिन ते नज़रसानी करण जी ज़रूरत आहे जेको असां कोशिशि असां
गुज़ारिश करे सघूं था इन्हनि सभिनी खे जेके असां वॾा आहिनि जेके असां इलेक्ट करियूं था उन्हनि सभिनी खे इहो चई सघूं था त इन्हनि सभिनी शयुनि ते नज़रसानी कई वञे स्पेशली जेके इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जा जेके आहिनि मिनिस्टर आहिनि मौसमियात खातो जॾहिं ॿुधाए थो वारनि खे ऐं उन खां अलावा जेके टेक्नोलॉजी जा मिनिस्टर्स आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे उन शइ जो ख़्यालु रखणु खपे बिल्कुलु पर एफएम वारा जेके दोस्त आहिनि उहे पंहिंजो साथ निभायूं अचनि था मूं कल्ह बि एफएम ॿुधो पिए त एफएम जा दोस्त पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जिन इलाइक़नि मां गुज़रनि था उहे ॿुधाइनि था त हितां खां हेॾे न वञिजो ऐं हिन पासे पाणी घणो आहे हीउ रस्तो बंदि आहे हीउ रस्तो खुलियल आहे त उहे पंहिंजी ज़िमेदारी पंहिंजे तरीक़े सां निभाइनि था पर हुकूमती सतह ते बि थियणु घुरिजे हा त इहा ज़िमेदारी उन्हनि जी हुई त पाण मुख़्तलिफ़ ऐलान कंदा ऐं मैसेजिस कंदा आम माण्हुनि खे ख़बर पियो आहे त अॼु किथां खां असांखे वञिणो आहे किथां न आहे बहरहाल मौसमियात खाते जूं अॻु सही बि साबित थियनि थियूं ईंदड़ वक़्त में बि चवनि था त अञा बरसाति पवंदी 30 खां वरी चवनि पिया त नओं सिलसिलो जेको आहे उहो दाख़िल थींदो सिंध में हाणे ॾिसूं था उहो जेको आहे 30 खां त हाणे ॾिसूं था त उनमें छा थो थिए ऐं उहा ई बारिश जेका आहे उहा पंहिंजे रफ़्तार सां अचे थी ऐं उहा मेंटेन करे थी हिते मौसमियात खाते जी कॾहिं तव्हां रिपोर्ट ॾिठी आहे अक्सर मां पीटीवी जॾहिं ॾिसंदो आहियां न उते वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण में ईंदी आहे माना सॼी ॻाल्हि ॿुधाए पोइ चवंदा आहिनि मालाकन डिवीज़न में बरसाति जो इम्कान आहे ऐं वरी ज़राअत ऐं मईशत केतिरी बि तरक़ी करे पर अमरीकी सुंडीअ जो ख़तरो असांखे हूंदो ई हूंदो आहे इहा माना पीटीवी जो स्टाइल आहे बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे वरी बि त अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे बरसातुनि खां बचाव में हुजो पंहिंजे अहलो अयाल जो ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो ॻोठनि में जेकॾहिं असांजी नशियात हिन वक़्तु ॾिठी वञे थी त ॿार ॿाहिरि न निकिरनि त बहितर आहे शहरनि में बि न निकिरनि त बहितर आहे ॿाहिरि त वरी गिरचणु थिए थो गप थिए थी धुॿणु थिए थो त ॿारु तुरकी सघे थो ख़ासि तौर ते ज़ईफ़नि खे गुज़ारिश था कयूं जेकी माना 40 खां मथे थी विया आहिनि या जेकी कमज़ोर थी विया आहिनि त उहे ॿार न निकिरनि छो त उहे किथे बि थिड़की सघनि था पेर स्लिप थी वञे थो त पोइ वधीक अञा रहंदो मसइले में अची वेंदा सो उहे हरूभरू अजायो ॿाहिरि न निकिरनि अलाह कनि अलाह समद जो विरुद्ध कनि घर में वेठा हुजनि बरसाति खां टारो थिए ऐं बरसाति तमामु घणी पई आहे सिंध में हूअं बि पाणी जी तमामु घणी खोट हुई जेकॾहिं हिनखे जमा करे वठिजे थो या जेकॾहिं सिलसिलो अहिड़ो जोड़िजे थो त इहा बरसाति तमामु घणी कारामद आहे हिकिड़ी बरसाति में वरी फ़ाइदे वारी ॻाल्हि ख़बर अथव कहिड़ी हूंदी आहे जेकॾहिं मुसलसल बरसातूं पवनि थियूं त पोइ माहिर ॿुधाइनि था त ईअं ई जेकॾहिं बरसातूं मुसलसल पवंदियूं रहंदियूं त उन सां असांजे जर खे फ़ाइदो थींदो जिते जिते खारो पाणी आहे उहो मिठो थियणु शुरू कंदो छो त पाण खे इलाही टाइम थी वियो आहे जो पंहिंजी ज़मीन खे सही तरीक़े सां प्रॉपर बरसाति न मिली आहे बरसातूं घणियूं पवंदियूं जजियूं पवंदियूं त पोइ जिते जिते खारा जेकी जर आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते वरी पंहिंजो माना ज़ाइक़ो मटाईंदा वेंदा ऐं पाणी हुनजो चैन थींदो सो घणी बरसाति मां तव्हांखे पहिरियां ॿुधाई ॻाल्हि त अलाह पाक रहमत करे मुमाणींदो आहे माना मसला हल करे ऐं रहमत हूंदी आहे हर मुल्क में रहमत हूंदी आहे हर जॻह ते रहमत हूंदी आहे इहा बि ॻाल्हि त असांजी कंट्री में उहा ज़हमत थी वेंदी आहे उहा ज़हमत सिर्फ़ु हिन वजह सां थींदी आहे छो असांजा सिस्टम सही न आहिनि हिन वजह सां ज़हमत थींदी आहे असांजी लाइट्स वेंदियूं हलियूं आहिनि रस्ता रोड जेके आहिनि उहे गप गारो थी वेंदो आहे ख़राबु थी वेंदा आहिनि जिते केर बि तिरकी सघे थो ऐं उन खां अलावा इहो बि ॿुधाईंदी आहे त असांजी रिंगटोन जेका आहे जेकॾहिं तव्हांखे कॉल करियो त तव्हांखे रिंगटोन में इहा ॿुधण में ईंदो जेका उहा चई रही आहे कंप्यूटर ऑपरेटर इहा ॻाल्हि चई रही आहे त तव्हांखे जिॾां बि वञो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं उन खां अलावा स्पेशली हिन टाइम ते छा थींदो आहे त माण्हू जेके माना सी व्यू साइड या जंहिं वटि पॉन्ड्स वग़ैरह जेके आहिनि उन्हनि साइड वञी करे पाणी में वेंदा आहिनि त उन शइ जो ख़्यालु रखो छो जो सी व्यू जेको आहे न उहो सम्झो हींअर पंहिंजे जोबन ते हूंदो आहे हिन टाइम ते तव्हां सी व्यू वञो परे खां ॾिसो पर उनजे अंदरि वञण जी कोशिशि न करियो स्पेशली कराची वारनि खे इहा शइ गुज़ारिश कंदसि जो सी व्यू असां वटि आहे सिंधियुनि खे गुज़ारिश कंदसि उहे जेके वञनि बि था न त पाणी जे अंदरि एतिरो वञण जी कोशिशि न करियो पाण खे मतिलबु एॾो हीरो साबित करण जी कोशिशि न करियो सही ज़ीरो न थी वञो हा एग्ज़ैक्टली बाक़ी बिजलीअ जो निज़ाम आहे तव्हां ॻाल्हि की त पाण बिजली वेंदी आहे थोरी बरसाति पवंदी आहे मींहुं पवंदो आहे असुल में मींहुं पवंदो आहे पाण सिंधी जेकॾहिं पाण ॿोली असुल इस्तेमालु कयूं त मींहुं हूंदो आहे पाण बारिशुनि जो इस्तेमालु थिए थो बहरहाल ख़ैर उहो त हाणे सभई सम्झूं था त पाण खे छा करणु घुरिजे पर जेको बिजली जो निज़ाम आहे ॿियनि सुधरियल मुल्कनि में वरी जेको आहे सो निज़ाम इहो ज़मीनी निज़ाम आहे पाण वटि थंबू इहे बंबू लॻल आहिनि ॿियनि तव्हांखे न मिलंदा तव्हां ॿाहिरि बींदो ॿियनि माना तव्हां किथे फोटोग्राफी कयो असां वटि एॾो पोल पाण खां वधीक नज़र ईंदो आहे माना असांजे बूथ खां वधीक पोल जो बूथ अची वेंदो आहे सो उते माना ॾाढो सुहिणो जेको आहे सो मुल्क पंहिंजो ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि माना ॿाहिरि का बि शइ एॾी किनी सिनी नज़र न अचे असां वटि अञा इहो बि सिस्टम न थी सघे बहरहाल असां तमामु घणा पोइ हिते पयल आहियूं असांखे अॻिते वधण जी ज़रूरत आहे उनजे लाइ असांखे वरी बि चूंडियल नुमाइंदनि खे सुठे तरीक़े सां जेके सुठा माण्हू आहिनि उन्हनि खे अॻिते आणणो पवंदो पोइ ई मसइला मामला हल थी सघनि था न त कुल पी रहंदा ख़ैर हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था पोइ ॻाल्हियूं त ॿियूं बि सोचियूंसीं करण जूं
सुभाणे था कयूं भला ॿियो छा कयूं प्रोग्राम जो वक़्तु हिते असां मींहं में पूरो कयो आहे मतिलबु हीउ जेको ब्रेक आहे प्रोग्राम अञा जारी आहे मौज़ महिमान तव्हां संभलायूं था पाण खे रोज़ ई अचिणो आहे पाण वरी सुभाणे ते रखी था छॾियूं सो हिनजे करे केॾा न वञो असां ॾाढा सुठा महिमान आहिनि अॼु ॾाढी सुठी गुफ़्तगू थियण वारी आहे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे कराची जी बि ऐं तव्हांजे इलाइक़े जी बि हूंदी पर हाणे मौसम ज़बरदस्त तॾहिं अञा वधीक हुजे हा जॾहिं हालतूं ठीकु हुजनि हा बहरहाल हालतुनि खे साज़गार मतिलबु हाली जल्दी में नथो करे सघिजे पर दिलि जी हालत खे साज़गार बणाए सघूं था असां वटि ॾाढा सुठा महिमान अची विया आहिनि ऐं मन मोहींदड़ महिमान आहिनि बरसाति खे मींहं खे नज़र में रखंदे असां सोचियोसीं पिए त अॼु म्यूज़िक खे थोरो वधीक टाइम ॾियूं ऐं इन सिलसिले में अॼु असांजी ख़ुशबख़्ती आहे त भारत मां हिकिड़ो ॾाढो सुठो कलाकार ॾाढो सुठो रागी असां सां गॾु आहे ऐं उहो असांखे ॾाढा सुठा कलाम ॿुधाईंदो ऐं पंहिंजी सिंध जो बि हिकिड़ो रागी गॾु आहे टंडो मोहम्मद ख़ान खां उहो आयो आहे मतिलबु ॿ रागी गॾु हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि ऐं ॿिन्ही खे ॿुधण जो मज़ो पाण पर भारत जो जेको दोस्त आहे उहो चवे थो त आउं बि असुली तुंहिंजो आहियां सिंध जो आहियां कोहिस्तान जो आहियां नानाणा मुंहिंजा आहे तुंहिंजा आहिनि ऐं भारत में तमामु घणो सुठो कमु कयो आहे जेकी बि वॾा वॾा सिंगर्स आहिनि उन जे स्टूडियोज़ में अचनि था ऐं ॻाइनि था पाण कोर्स बि ॾिनो अथऊं मुख़्तलिफ़ सिंगर सां गॾु मुख़्तलिफ़ इवेंट्स में गॾु ॻायो बि अथऊं इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ मूवीज़ में बि उन्हनि पंहिंजे आवाज़ जो जादू जॻायो आहे ऐं हाणे बि वेझड़ में हिकिड़ी मूवी अचे थी ॿुधायूं पिए त उन में बि उन्हनि ॾाढो सुठो कमु कयो आहे मतिलबु कास्ट बि उनखे कयो वियो आहे एज़ अ एक्टर वधीक तव्हांखे पिरे बिन हवाले सां ॿुधाईंदी महिमान जो तारीफ़ बि कराईंदी जी बिल्कुलु मां सही चयो तव्हांजी ॻाल्हि खे आउं शुरू कंदसि कंटिन्यू कंदसि उन ॻाल्हि ते त मतिलबु मौसम एतिरो ख़ूबसूरत आहे एॾो सुठो मौसम आहे उन में वरी असां सुर संगीत खे न ॿुधूं त उन में मज़ो न ईंदो जॾहिं असां गाना ॿुधंदा आहियूं मौसम ख़ूबसूरत हुजे त उन में ॾाढो मज़ो ईंदो आहे त तव्हांजी ॻाल्हि खे त असां ॿ ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ा जेके आहिनि नई टई जा ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं जीअं उभरंदड़ सिंगर जेके चइजे उहे आहिनि ॾाढो सुठो ॻाइनि था ऐं ॿी तरफ़ असांजा जेके भारत खां आयल आहिनि उहे बि ॾाढा सुठा सिंगर आहिनि काफ़ी फिल्म्स वग़ैरह में अव्हां उन्हनि जो आवाज़ बि ॿुधो हुन में बि अव्हां ॾिसी करे उन्हनि खे सुञाणे बि वञो 2016 ऐं 2017 में उन्हनि आबदा परवीन सां बि कमु करे चुका आहिनि ऐं आबदा परवीन लेजेंड आहिनि असांजूं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां असांजे पूरे सिर्फ़ु पाकिस्तान सिंध न ऑल ओवर द वर्ल्ड जी जी बिल्कुलु जिथे बि उहे वेंदियूं आहिनि उन्हनि सां माण्हू उथी बि मिलंदा आहिनि उनजे पेरे पवंदा आहिनि इहो प्यार आहे मोहबत आहे जी हा निवड़त आहे जी बिल्कुलु पाण बि ईअं आहे त लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू पाण हूंदो तॾहिं साम्हूं खां उहा साॻुणी रेस्पेक्ट मिलंदी जेकॾहिं असां पाण अकड़जी वेंदासीं त असांखे कॾहिं बि उहा रेस्पेक्ट न मिलंदी जेकॾहिं असांजी ॿियो केरु करे रहियो आहे न तव्हां सम्झी वञो त असां बि उन्हनि जी करियूं था बहरहाल ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं उन खां अलावा खे इहो ॿुधाईंदी रहां त 11 सालनि खां वठी सिंधी इंडस्ट्री में कमु करे रहिया आहिनि एज़ अ सिंगर ॾाढो सुठा ॻाइनि था ऐं 7 लैंग्वेजिस में माना 7 जेके आहिनि लैंग्वेजिस उन्हनि में बि ॻाइनि था ऐं उन खां अलावा पाण जो स्टूडियो बि अथनि जंहिंमें काफ़ी जेके वॾा वॾा सिंगर्स आहिनि काफ़ी फिल्म्स वग़ैरह जा जेके गाना आहिनि उहे रिकॉर्ड हुननि जे स्टूडियो में थियनि था तव्हांखे वधीक इंतज़ारु नथा करायूं हुनजो नालो अव्हांखे ॿुधाईंदी हलां प्रेम भारतिया सही नालो वरितमि अव्हांजो अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था नमस्ते नमस्ते थैंक यू सो मच तव्हां असांखे एॾो आदर ॾिनो थैंक यू सो मच तव्हां असांखे आदर ॾिनो ऐं तव्हां असां वटि मौजूदु आहियो तव्हां असां वटि लंघी आया आहियो ऐं हिन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे ॿिए सिंगर जी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त उहे जी तव्हां ॿुधायो टंडो मोहम्मद ख़ान खां सां बिलोंग कनि था ऐं हुन खां अलावा नई टई जा ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं काफ़ी जॻहियुनि ते उन्हनि खे मूं माना ॻाईंदे ॿुधो बि आहे ऐं पंहिंजा पेजिस पंहिंजे ते ॻाइनि था ॾाढो सुठी तरीक़े सां ॻाइनि था ऐं असांजी पूरी इहा कोशिशि हूंदी आहे त जेके नई टई जा ॿार आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे उन्हनि खे माना हिकिड़ो चवंदा आहिनि प्लेटफॉर्म ॾिनो वञे ताकी उहे अॻियां अचनि ऐं सिंध टीवी जी इहा शुरू खां रही ऐं डायरेक्टर पुठियां मूंखे इहो चई रहिया आहिनि त पाण वरी वॾी ऐं ॾाढी उहा ई ॻाल्हि आहे छा थी सिंध टीवी जी इहा कोशिशि हूंदी आहे त उहे नई टई त नई टई नंढा ॿार पितकड़ा जेकी माना सिखणु चाहिनि था उन्हनि खे असां मौक़ो ॾियूं था ऐं इहो ई सबबु आहे ॾिसो पिरे अॼु बाक़ाइदा सुठे तरीक़े सां परफॉर्म करे थी जी बिल्कुलु हिन में को बि शक न आहे ऐं हुन खां तव्हांखे नालो ॿुधाईंदी हलां तारीफ़ कराईंदी त हलां त बहादुर अबरो साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि थैंक यू सो मच वॾी बहादुरी सां नालो बहादुर वॾी बहादुरी सां टंडे मोहम्मद ख़ान खां मींहं में पहुतो आहे हिते माना लुड़ंदा जी पहुता आहिनि कराची में हुन खां पोइ असांजे स्टूडियो में एक्चुअली में जॾहिं आउं हिते आयुसि तॾहिं थी बरसाति न हुई पर आउं आयुसि सम्झो हिते बादल खणी आयो आहियां माना बरसाति तव्हां खणी आया आहियो ईअं बि न आहे शायदि अधु खणी आयो हुजे भारत मां सही असां वरी उस्ताद बादल राईअ खे यको हिते रखी वेठा आहियूं बादल माना वसन हाणे था पर उस्ताद बादल असां वटि कॾो को मौजूदु कॾहिं खां मौजूदु आहिनि ॾाढा सुठा सिंगर आहिनि ॾाढा सुठा म्यूज़िशियन आहिनि
उस्ताद बादल राई साहब उहे बि मौजूदु आहिनि एज़ यूजुअल अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था इन खां अलावा ढोलक ते जेके मौजूदु आहिनि रोज़ जीअं मोहम्मद अली साहब अव्हां में भलीकार उस्ताद बादल राई जी जेका पैदाइश आहे हिन ई मींहुं मुंद में थी हुई तॾहिं त नालो बादल रखियो रखियो पाण मां ॿुधायो ईअं संगी इन करे असां चऊं था मथां तव्हां मज़ाक सम्झो हाँ, इहा इहा सच आहे। सची संजीदा ऐं सीरियस ॻाल्हि आहे ऐं असां लास्ट प्रोग्राम में पंहिंजे नालनि जी स्टोरी ॿुधाई त असांजा नाला कीअं पिया आहिनि असांते कीअं रखिया छो रखिया जी सो वाह वाह सो असां सां जेको भारत जो दोस्त आहे ॾाढो सुठो रागी आहे साईं छा सूरत हाल आहे भला हेॾे हिन पासे राग रंग जी महफ़िल खे मचण वेठा आहियो घणो आउं ॾिसां थो त भारत में रागी जी तमामु घणी रेस्पेक्ट आहे जी जी बिल्कुलु आहे ऐं हींअर मूंखे ॾाढी ख़ुशी इन लाइ थी थिए बिकॉज़ हाणे वरी सिंधी गाना सिंधी फोक हा खे वरी वधीक हाणे प्रेज़ेंट कयूं था असां सही 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 ऐं उनखे ॿुधणु अचनि था वरी माण्हू हा सही। ख़ासि तौर ते मां चंदुर खे घणो था हा मास्टर चंद्र साहिब खे वरी हितां जा बि तमामु वॾा वॾा शाइर असां ॿुधूं था हुते सही 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 पहिरां असांखे माना सिंधी जॾहिं ॻाइणो हूंदो त मंदरनि टिकाणनि में वञिणो पवंदो सही 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 पर हाणे ऑडिटोरियम में बि असांखे ॿुधणु अचनि था माण्हू त माना ईअं लॻंदो आहे त न हाणे थोरो सिंध जो क्रेज़ थोरो हिते बि थिए पियो जी हा सही 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 सिंधी ॿोली खे उते माना बाक़ाइदा थी ॾियनि था न माण्हू जी ॾियनि था ऐं नई टेक्नोलॉजी अची वई आहे नवां वीडियोस त ठहणु शुरू थी चुका आहिनि सही। मुंहिंजो रिसेंट में 2 साल पहिरियों जेको टिप्स कंपनी आहे जेका बॉलीवुड कंपनी आहे हुन में मां सिंधी गानो लॉन्च करायो अच्छा वाह जंहिंमें मूंसां सिमरन आहूजा हुई मिस इंडिया 2013 सही ऐं 300 खनि असां डांसर रखिया हुन में 300 डांसर हा वॾो कमु कयो अथव जी वाह 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 उहो असां हुते रिलीज़ कयो हींअर नेक्स्ट मुंहिंजो डिसंबर में अचे थो प्राउड सिंधी अच्छा हिकु सॉन्ग वाह 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 उहो वरी असां टी सीरीज़ में था ॾियूं अच्छा वाह वाह त असां बि चाहियूं था त हिकु सिंधी लैंग्वेज जीअं यंगस्टर आहिनि असांजा जेका सही सही छो त मां ॿुधो आहे त भाषा तॾहिं विलुप्त थींदी आहे जॾहिं उहो ॻाल्हाइणु बंदि थींदी आहे सही 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 ॻाल्हि आहे सही था चओ त असां उन भाषा खे बचाइण वारा 2-3 ॼणा ई हूंदा सही। आहिनि सामाजिक सही हिकु त हूंदो आहे कलाकार सही है अगरि मां एंटरटेनमेंट सही ॾींदुमि सुठो ॾींदुमि एलिट ॾींदुमि त माण्हू enjoy कंदा, ॿुधंदा, एंजॉय ॾिसंदा, कंदा सही ॻाल्हि आहे, हा। अगरि कुझु बि ठाहे छॾंदुमि त पोइ हिकु दफ़ो ई ॾिसंदा उहो बि अधु तव्हां ॾिसंदा अधु त तव्हां ॾिसंदा बि सही न ॻाल्हि सही सही जे अगरि मां क्वालिटी वर्क ॾींदुमि त ऑफकोर्स तव्हां ॾिसंदा हुनखे एप्रिशिएट कंदा अॻियां शेयर बि कंदा सही सही त उहो ई बसि असांजो मुंहिंजो उहो ई थॉट आहे उन थॉट जे करे ई मां चाहियां त मूंखे कुझु सिंध मां अहिड़ी नई शयूं मिलनि त हितां खणी वञा सही। ऐं उते पोइ मां रिकम्पोज़ कयां सही या थी थो सघे कंपोज़ कयां लिरिक्स मिली वञनि मूंखे सही सही अच्छा मूं तव्हांखां इहो ई पुछियो त तव्हांजे हिते अचण जो रीज़न छा आहे तव्हां ॾाढे सुठे तरीक़े सां ॿुधायो तव्हांजो रीज़न इहो आहे त तव्हां कुझु न कुझु खणी हा, वञो खणी कुझु वञा। सुठो खणी वञो ज़बरदस्त छा मिलियो आहे तव्हांखे पोइ हिते हींअर त मां बारिशूं। 2-3 हा न 2-3 शाइरनि खां मिलियो या कुझु शाइरियूं मूंखे हथु लॻियूं आहिनि सही सही ऐं हिते मुंहिंजा मामा रहंदा आहिनि मामा जो सॼो फैमिली हिते आहे मुंहिंजा ॾाॾाणो हिते आहे त उन्हनि सां बि मिलण जी इच्छा हुई वीज़ा अचानक लॻी वियो मूं चयो हलो सही वाह 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 ऐं बसि हींअर वरी ईंदड़ साल अचण जी बि इच्छा आहे सही, या डिसंबर या आसपास तव्हांजूं वरी इच्छाऊं अचण पूरियूं जी। थियनि असां इहा चऊं था दिलि जी, ख़्वाहिश बिल्कुलु, जेका आहे बिल्कुलु। असांजी बि आहे त तव्हां सभई जेकी मन मुरादूं आहिनि इच्छाऊं आहिनि पूरियूं थियनि आमीन, मूंखे आमीन। रुॻो इहो ॿुधायो त हिते जेको आया हो उहो त पंहिंजी जॻह ते ॿुधाए चुका आहियो उते सिंधी में ॻायो था सिंधी आयो पाण इन करे थोरो प्यार आहे सिंध सां जी। या सिंधी घणो ॿुधनि था न चक्कर सिंधी आहे, आहियां तॾहिं marketing सिंधी। आहे न इहो ऑनेस्ट जवाबु ॾींदुमि मां हा, तव्हांखे हा। त मां जेको शोहरत कमाईंदो आहियां उहो वरी ॿी लैंग्वेजिस मां कमाईंदो आहियां अच्छा, सिंधी आहियां तॾहिं सिंधी ॻायां पियो अच्छा सही सिंधी में अञा एतिरो उते पेमेंट वाइज़ या हा। अञा उहो अञा न उहो ई थियो पुछण आहे पियो चाहियो न मां चयो छा माना मार्केटिंग उहो- पॉइंट ऑफ व्यू खां उहो ॻायो था अञा- त सिंधीअ जी उते माना थोरी तरजीह वधीक आहे माण्हू ॿुधनि था जी ॿुधनि था या पाण ॿुधनि था। सिंधी हिकिड़ो प्यार कंदा आहियूं न पंहिंजी ॿोलीअ खे पाण परे न कयूं बसि असांजी अबाणी ॿोली आहे त असां उहो ॻायूं था हा। ऐं असां ॻाइणु बि खपे जेको सही। सिंधी सिंगर आहे हुनखे त ॻाइणु ई खपे सही सही या जेको सिंधी आहे ऐं सिंगर आहे त हुनखे बि ऐं ॻाइणु सिंधी खपे न ॻाए त माना हा, त पोइ जी ऐं उनसां असां ठाव वटि- न कंदासीं उनसां ठाव न आहे असांजो हा सही उनसां ॻाल्हि ठाव आहे। न आहे उहो असांजो भाव न आहे असांजे अच्छा भाउ तव्हां 7 लैंग्वेजेस में जी। ॻाए वञो था कहिड़ियूं लैंग्वेजेस आहिनि उस मां गुजराती ठीकु आहे हिंदी उर्दू हिंदी सेम सही। आहे पंजाबी हा। सिंधी सही मां तमिल में बि ॻायो आहे तेलुगु में बि ॻायो आहे पर मूंखे ख़बर न आहे त मां छा ॻायो आहे अच्छा अच्छा सही ख़ाली अखर ॻाया आहिनि पर मूंखे ख़बर न आहे छा लैंग्वेज जी ॻायो आहे। ख़बर न आहे सही सही मूंखे गुजरात जी ख़बर आहे छो त मां गुजरात जो ई आहियां प्रॉपर हुते गुजरात जो बाय बोर्न सही ऐं मां गुजरातियुनि में 45 खां मथे पिक्चरुनि में कमु करे चुको आहियां माना सिंगिंग करे चुको आहियां अच्छा अच्छा सही। वाह उहो मूंखे लैंग्वेज ईंदी आहे प्रॉपर सही 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 ऐं पंजाबी करे चुको आहियां सही 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 बाक़ी अलॻि अलॻि भाषाउनि मां ईंदा आहिनि मारवाड़ी मराठी कंपोजिशंस पंहिंजूं कंदा आहियो कंदा आहियो? कंपोजिशन ॿियनि जी हूंदियूं आहिनि केॾी केॾी महिल पंहिंजियूं हूंदियूं आहिनि अच्छा अच्छा वाह वाह प्रॉपर सिखिया किथां आहियो कीअं माना मां राग एम एस तरफ़ आहियो? कॉलेज में इन जी PhD करणु वियो हुयुमि
अच्छा म्यूज़िक जी, बट मां करे न सघियुमि, मां डिप्लोमा कई पोइ। अच्छा अच्छा सही पोइ माना डिप्लोमा बाक़ाइदा कंप्लीट कई कॉलेज खां पढ़ियल आहियो जी, म्यूज़िक जे हिसाब सां? प्रॉपर मां सिखियल आहियो? हाँ अच्छा सिखियल फैमिली बैकग्राउंड हो या तव्हांखे पाण खे शौक़ु थियो? न फैमिली बैकग्राउंड न हुयो, पर अच्छा, बाबा पाण खे मुंहिंजा शौक़ु थियो। बाबा हारमोनियम बजाईंदा हुआ अच्छा हाँ ऐं मुंहिंजा फादर आहिनि उहो बि वॼाईंदा, मुंहिंजा दादा वॼाईंदा हुआ। हाँ पोइ वॼाईंदा त पोइ मंदरनि में ॻाईंदा पवंदा थोरो थोरो? हा ज़ाहिर आहे त उहो ऐं सिलसिलो उन्हनि जुड़ियो हूंदो। कलाम हे सभु लिखंदा हुआ चङा, अच्छा शाइर बि हुया माना? शाइर बि हुआ। वाह 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 वाह। त बसि उन हिसाब खां थोरो माना इंस्पिरेशन तव्हांजी उतां थी आहे? हा, बाक़ी असांजे घर सभु पढ़ियल गढ़ियल आहिनि, हा हा पढ़ियल लिखियल आहिनि, सही सही। त हिन लाइन में थोरो घटि पुश कंदा आहिनि। बट मां तव्हांखे ॿुधायां न पर मूंखे माशाल्लाह तव्हां बि त पढ़ियल लिखियल आहियो न, उन शइ ते ई पढ़ी लिखी आया आहियो। हा, मां ईअं त जर्नलिज़म बि कई आहे मूं। जर्नलिज़म करण लाइ मां नोएडा वियुमि, उतां खां वरी पोइ वरी म्यूज़िक जो शौक़ु हो मूंखे नंढपण खां, त मुंहिंजो हुनखे प्रॉपर सिखिजे, सही सही। ईअं ई न ॻाइजे। सही ईअं ई मां त ॾिठा आहिनि ईअं ई ॻाए वठंदा आहिनि कोई बि कुझु बि, हा हा पर न मुंहिंजो कुझु प्रॉपर हुजे, ख़बर हुजे मुल्क ख़बर जान हुजे हुजे, आहे सही, छा। सही सही। त पोइ बड़ौदा MS कॉलेज में एडमिशन वरितो, हुते पोइ PhD जे इरादे सां वियुसि, पर डिप्लोमा कयो। हलो ठीकु आहे, पोइ कुझु न कुझु त कयो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। पढ़ी त आया न तव्हां खां। हा पढ़ी आयासीं उतां। सही सही। हेॾे टंडे मोहम्मद खान जो दोस्त वेठो आहे पंहिंजो, जी दिलबर दोस्त आहे। सो तव्हां भला कीअं भला गिटार वग़ैरह ई वॼायो था, सिखिया आहियो तव्हां, या पाण ई जीअं साईं चयो त बसि ईअं शुरू थी वियो? बेसिकली ना आउं जे फैमिली खां बिलोंग कंदो आहियां, उते म्यूज़िक ॿुधण बि अलाउ न आहे। इहो वॾो मसइलो अथव, जेकी बि तव्हां आर्टिस्ट खां पुछा कंदव न त उहो ॿुधाईंदा ईअं बैकग्राउंड सां अलाउ न आहे, मसइलो आहे सफ़ा माना बट अगर ईअं उन ॿार खे थोड़ी भी सपोर्ट हुजे न अगर फैमिली जी तरफ सां, त हू जाम ग्रो करे थो सघे। छो हुनजे मथां प्रेशराइज़ हूंदो आहे, अगर केॾांहुं स्ट्रगल करणु निकिरंदो आहे त हुनखे स्ट्रगल खां वधीक पोयां जो प्रेशर हूंदो आहे, त आउं छा कयां छा न कयां, मतिलबु हू डिसाइड न करे सघंदो आहे त मूंखे कहिड़ी तरह सां कहिड़ी शइ या कहिड़े वे में वञिणो आहे। अच्छा ॿियो वरी मसइलो हुओ त असां वटि पेरेंट्स जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे, या माण्हू आम समाज में इहा ॻाल्हि हलंदी आहे त भई हीउ को कमु को मंगणारनि जो आहे, हा बिल्कुलु भाई पुट द्वारो छा थो करे, मंगणार थियो आहे, मंगणारनि जा कम थो करे, माना ईअं अजीब माना जेको आहे सोच हूंदी आहे। अजीब या सच में अजीब सोच आहे। असां इन ते काफ़ी दफ़ा ॻाल्हाए चुका आहियूं त जेकॾहिं असां पंहिंजे पेशन खे ई प्रोफेशन ठाहींदासीं त असां उनमें इलाही सुठो करे वेंदासीं। जेकॾहिं ज़ोर ज़बरदस्ती को बि प्रोफेशन असांजे मथां मड़ियो वेंदो त असां करे न सघंदासीं। असां भले खणी त छॾियूं ॿिए कंहिंजी ख़ुशी लाइ, पर असां दिलि सां न करे सघंदासीं। इनमें सदाकत आहे बिल्कुलु। ॿियो लफ़्ज़ ॿुधण लाइ मिलंदा, मतलब छो ईअं माना ईअं लंघो थियो आहे वञी करे, ॿियो को कमु नथो करे? हा ॿियो को कमु नथो करे। एजुकेशन बि हुई मूंसां गॾु, जेकी मां हलाई पाण सां गॾु, पर हुन सां गॾु हिकिड़ा आर्ट हुई, म्यूज़िक हो, लतीफ़ हो अंदरि, त हुन लतीफ़ खे शेख हयाज़ खे ऐं कुझु पंहिंजूं कंपोज़िशन्स हुयूं जेके आउं पाण कंपोज़ कंदो हुयसि हिकु रूम में। मां सोचियो हाणे रूम खां ॿाहिरि कढियो वञे हिनखे, छो जो दुनिया हाणे अॻिते वञे पई त मूंखे बि अचणु खपे। ऐं पोइ मुआशिरे जा तक़रीबन ॿाहिरि निकितो, हा रूम खां ॿाहिरि टैलेंट कढियो मतिलबु। त मुआशिरे जा जेके सवालात हुया मुंहिंजे मथां, उहे तमामु हिकु नेगेटिव अची विया, ऐं हुननि शयुनि खे फेस कंदे कंदे पोइ नेठि हिकु अहिड़ी जॻह ते पहुतसि वञी, मूंखे एजुकेशन सां गॾु शाम में कुझु टाइम मिलंदो त मां सोचियो छो न राग खे ॾियां टाइम, म्यूज़िक सिखणु वञा, उते म्यूज़िक सिखियसि ऐं पोइ हुन सां गॾु गिटार सिखियसि, ऐं बसि इन ई सिलसिले में असल में मां बैचलर कयो, हाणे MA सिंधी कंदुसि इंशाल्लाह, ऐं अंग्रेज, यानी मां ॿिनि मां को बि हिकु डिसाइड मां कयो आहे। बाक़ी 2 इयर्स मां डिप्लोमा कयो आहे लैब टेक्नीशियन में, ऐं उन खां अलावा बसि गॾु म्यूज़िक मतलब पढ़ण लिखण बि तव्हांजो हले पियो? जी हा कंटिन्यू आहे उन सां गॾु। ज़बरदस्ती इहा शइ हुजणु खपे। पाकिस्तान में अगर ॾिठो वञे या ओवरऑल जॾहिं आउं उर्दू म्यूज़िक कंदो हुयुसि, आई एम ऑलरेडी पार्ट ऑफ म्यूज़िक इंडस्ट्री, जो पाकिस्तान जी म्यूज़िक इंडस्ट्री आहे उन सां बिलोंग थो कयां, ऐं उन में मां काफ़ी उर्दू सॉन्ग पंहिंजा लिखिया, ऐं जेके बैंड्स हुया 80s 90s जा बैंड्स, इंस्पिरेशन उहे हुआ म्यूज़िक जी। त विलेज खां हटके मुंहिंजो म्यूज़िक हो, ऐं उते जेको म्यूज़िक कंदो हुयुसि त पोइ उते हू चवंदा हुआ ही राग त करे पर छा पियो करे, ठलो हीअं कंदे पिया हलाइनि, हेतिरा वार, हीअं रॉक म्यूज़िक आहे छा? पोइ मां सोचियो हिन रॉक म्यूज़िक सां गॾु लतीफ़ खे खणी अचिजे, लतीफ़ खे मिक्स करे अचिजे, भले म्यूज़िक उहो ई हुजे पर लैंग्वेज असांजी हुजे, हिकु वेस्टर्न म्यूज़िक खे हिकु सिंधी टच ॾिनो वञे। त पोइ उन ते कमु करणु शुरू कयो। रिसेंटली आई एम वर्किंग ऑन माई न्यू एल्बम सोज़े इश्क, जेको इंशाल्लाह जल्दी रिलीज़ कंदुसि, बट उन ते अञा कमु करे रहिया आहियूं। जेके म्यूज़िशियन आहिनि उहे बि काफ़ी बिज़ी आहिनि, या काफ़ी प्रोजेक्ट्स आहिनि जेके इंशाल्लाह फाइनल कंदा आहिनि, पर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे हिते घुरायो, जाम स्ट्रगल आहे जेकी सही। हाणे भला जेको प्रेम साहब खां को प्रेम वारो गीत ॿुधूं, छा कयो तव्हां? जी बिल्कुलु साईं शुरूआत तव्हां खां था कयूं, वाह कजो, छा ॿुधायो था? हाणे जीअं मां जितां आहियां, असां वटि अञा बि मास्टर चंद्र साहिबु एवरग्रीन आहिनि न, सदाईं माना सदाईं सलाम दिलनि में वसियल आवाज़ उनजो सदाईं माना ता आया था, सदा आया था आवाज़।
सिकई संगत जो यार सगो कॾहिं मां तो सिका कॾहिं तू तो सिकी कयूं लिक छिप गॾिजी रांदि वही कॾहिं मां तो लिका कॾहिं तू तो लिकी गम दर्द जुदाई जो जी अचे हाँ कॾहिं मां तो सहा कॾहिं तू तो सही ये रात वसुल जी हिक ॿिए वटि कॾहिं मां तो ट्रिका कॾहिं तू तो ट्रिकी और ठाही रहने पर हुजने हयाती उठाही रहने पर हुजने हयाती भली प्या विढ़ने सिना भली प्या विढ़ने पर हुजने हयाती उठाही रहने ओ मुहिंजा सुहिणा ओ मुहिंजा ढोला ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा सुहिणा ओ मुहिंजा ढोला ओ मुहिंजा जानी तुझे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो तुझे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो मां की न छॾियां मां की न छॾियां मां की न छॾियां हाँ पंहिंजो वतन पर न्यापन साण घुरायो तुझे शहर में तुझे देश में तुझे मुल्क में हाँ तुझे गाँव में तुझे शहर में आए किस्मत सा पर सुहिणा की न रहायो तो ओ मुहिंजा सुहिणा ओ मुहिंजा ढोला ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा जानी वाह साईं वाह ओ मुंहिंजा साईं तुंहिंजे शहर में आहिनि क़िस्मत सां पर रहियो कोन हाणे जेको शहर में अचे कंहिंजे आसिरे ऐं उहो फोन ई बंदि करे छॾे मसला वधीक पर नेटवर्क जो प्रॉब्लम बि थी सघे थो ॾाढो सुठो कलाम ऐं ॾाढे सुठे अंदाज़ सां प्रेम सां ॿुधायो पए अञा कुझु कलाम हुन खां ॿुधंदासीं ऐं तरीक़े सां प्रॉपर सां माना वे जेको हूंदो बाक़ाइदा रिहर्सल करे थोरी देरि ॿुधूं था सो कॾहिं कॾहिं टेक्निकल इशूज़ बि हूंदा आहिनि थोरी देरि मोटूं था साई वठूं था ऐं पोइ तव्हांजे रूह विंदुर जे लाइ ॾाढा सुठा कलाम हूंदा ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था मुख़्तसिर साईअ खां पोइ मोटी आयासीं त हिकिड़ो मौज़ महिमान असांखे जॉइन करे चुको आहे असांजी टीम जो हिसो थी चुको आहे प्रोग्राम जो हिसो थी चुको आहे मतिलबु चवण जो इहो आहे बरसाति में मींहं में किथे किथे माण्हू लेट बि थी वेंदो आहे सो देरि आहे दुरुस्त आहे हुनखे भली कार चऊं था पाण जी बिल्कुलु मां सही था चओ मोटी आयासीं महिमान खे खणी आयासीं तव्हांजे यादो छो जो ऐं इहा ॻाल्हि बि ज़रूरु चवंदसि त महिमाननि जी बि डेडिकेशन आहे जेके हिन मौसम में असां वटि आया आहिनि ऐं असांजी बि ख़ुशनसीबी आहे किथे न किथे असांजो को सुठो अमल थियल हूंदो जिते असांजा महिमान असांजे अंगण ते पहुची विया आहिनि चवंदा आहिनि महिमान जेके आहिनि उहे रहमतूं हूंदियूं आहिनि ऐं हिन में को बि शक न आहे मां असां तारीफ़ कराईंदी हलां त इरज मिर्ज़ा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में ॾाढा सुठा सोशल वर्कर आहिनि ॾाढो सुठो कमु थियल आहिनि उन्हनि खां वधीक पुछंदासीं त उन्हनि जो कमु कहिड़े क्राइटेरिया ते ऐं किथे कमु करे रहिया आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो साईं लखतुरा तव्हां प्रोग्राम में आहियो हाणे माना कचहरीअ सां पहिरियां बि कईसीं पई भारत महारागी असांजो प्रेम साहब सां गॾु आहे टंडे मोहम्मद खान जो बहादुर साहब गॾु आहे सो तव्हां ॿुधायो त मौसीक़ी सां लॻायो आहे त तव्हांखे पहिरियां कलाम ॿुधायूं असां छा ख़्यालु आहे तव्हांजो बिल्कुलु बिल्कुलु सही आहे ईअं न दिलि चए थी न बिल्कुलु या नाराज़ थींदो न न नाराज़ छो थींदा ठीकु आहे पोइ पहिरियां बहादुर खे ॿुधूं था पोइ वरी असां कमज़ोरनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधिजो ठीकु आहे साईं वाह वाह कयो जो बनरी
सजन सफर हलिया रूवा रहन सिपरी आय करया मुखे सीतड़ होरा नावायों वण झारन जो ना सीतड़ होरा नावायों वण झारन जो सरत्यों सामुंडन जा सरत्यों सामुंडन जा अज पुण चकियम जा अज पुण चकियम जा ना सीतड़ होड़ा ना वायूं वण झारन जूं सरन सिर्या पांधमिया सरन सिर्या पांधमिया उतर लगा आओ फिरी उतर लगा आओ फिरी मुँह तो कारण कांद मुँह तो कारण कांद सही सिकाऊं कयूं सही सिकाऊं कयूं ना सीतड़ होड़ा अदियों शाह लतीफ चे अदियों शाह लतीफ चे लाल लाल लतीफ चे मारी नम फिराक मारी नम फिराक ना सीतड़ होड़ा ना वायूं वण झारन जूं ना वायूं वण झारन जूं ना वायूं वण से यू आर ब्रिलियंट ॾाढो सुठो ऐं शाह साईं खे ॻाइणु आसान ॻाल्हि नाहे हूंदी ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां उनखे निभायो आहे तव्हांजो आवाज़ मतिलबु हिते जेके बि वेठल हुआ न उहो हिकिड़ो जी न मधोशी तारी हुजे उहा ई शइ हुई ऐं तव्हांखे ॾाढो सुठे तरीक़े सां सभिनी ॿुधो पियो ध्यान सां हा हा बाक़ी आवाज़ ॾाढो सुठो मुतासिर कंदड़ हूंदो जी इनमें को आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिलि में जल्दी घर करे वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो जेको वॼाइण गिटार जो जेको आवाज़ उहो बि ॾाढो सुठो वॼाइण जो अंदाज़ उहो ॾाढो बहितरीनु हो ऐं शाह साईं खे वरी ॻायो जीअं परफॉर्म करे रहियोसि पंहिंजे लुड़कनि खे कंट्रोल करे मतिलबु इन शइ खे प्रेज़ेंट कयो आहे त सही कंट्रोल करियो था हा हा न न कैफ़ियत करे करे अहिड़ी तारीफ़ थी वेंदी हा आहे बिल्कुलु आहे हा बहरहाल माना इहो जेको दिलि सां ॻायो था न इहो जेको लुड़क अचनि था माना इन में सचाई आहे बिल्कुलु सचाई हिन में आहे सच्चाई शाह आहे। साईं जी जेकी ज़िंदगी हुई उहा हुई मोहबत जो पैगाम हर शइ में उन्हनि मोहबत प्रेज़ेंट कई आहे सही सही ऐं मूंखे जॾहिं बि मतिलबु मौक़ो मिलियो आहे शाह साईं जे कुझु बैतनि खे कंपोज़ करण जो मतिलबु रोई ॾींदो आहियां सही, कंपोज़ कंदे कंदे हा
ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा जेके नई टई जा जेके ॿार आहिनि या उहे रोअनि था। नौजवान आहिनि रोअनि नथा, शाह साईं खे कंपोज़ कनि था या शाह साईं खे ॻाइनि था। इहा का मतिलबु आम ॻाल्हि नाहे हूंदी। शाह साईं बि जेको जी शाइरी खे ॻाइण में नसीबनि वारनि खे नसीब थींदी आहे। सही सही थोरी मस्ती मज़ाक कयूं था, दिलि में न कयो जेके ॾिसो था साईं, दिलि में न कयो न बिल्कुलु न। सो छा मसरूफ़ियतूं आहिनि ईरठ साहिबु तव्हां जूं, छा पिया कयो अॼुकल्ह मुल्क क़ौम जे लाइ, पंहिंजनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ? वल त तव्हांजी सभिनी जी महिरबानी ऐं सन टीवी जी महिरबानी के तव्हां मूंखे घुरायो हुयो ऐं माज़रत बि घुरूं था तव्हां खां, इहो टाइम बि लॻी वियो, ट्रैफिक जो सिलसिलो आहे, पाणी आहे घणो, पर मसरूफ़ियत को अहिड़ी न हुई इन्हनि ॾींहंनि में। बसि रमज़ान खां पोइ वरी लॻा पिया आहियूं, हाणे वरी मुहर्रम ताईं साम्हूं आहे, उन जी तयारी आहे। और रमज़ान में हूंदा आहिनि इहो दस्तरखान वग़ैरह जेका आहिनि, हाणे अलहमदुलिल्लाह टिनि जॻहनि ते शुरू करे छॾियो आहे। अवल हिकिड़ी जॻह ते हुयो, हाणे टिनि जॻहनि ते आहे, नाज़माबाद, गुलशन इक़बाल, वरी सफूरा, त पोइ वरी लाज़मी तौर ज़िम्मेवारी आहे वालिद ऐं वालिदा जो हुकुम बि आहे, हिकिड़ो सिलसिलो हले थो सालनि खां। वरी मतिलबु कोशिशि कंदा आहियूं, भलो कमु ईअं त आहे, पर हिन में ईअं थींदो आहे घणा नाराज़ बि थी वेंदा आहिनि, यार असांखे नथा ॾियो। मां चयो दस्तरखान लॻो पियो आहे, एॾो पार्सल जो इंतज़ाम कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे त मदर टंग हिनजी सिंधी न आहे, पर सिंधी ॾाढी साफ़ थो ॻाल्हाए, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। उर्दू स्पीकिंग आहियां, सॼे ख़ानदान मां ई आहियां हिकिड़ो। हा, जेको तव्हांजे भाइरनि सां मुंहिंजी मुलाक़ात आहे, उन्हनि खे सिंधी सम्झ में बि न ईंदी आहे, सम्झ में बि न। वालिद साहब खे तव्हां किथां सिखिया आहियो सिंधी? मां में यको रहियो आहियां, मतिलबु कॉम्प्रेसी सियासत सां रहियो वास्तो, ॿुधी करे तव्हांखे पाणी अची वई? न, बसि हुन में भाऊ महबूब अब्बासी ऐं साईं ग़ुलाम शाह ऐं डॉक्टर शफ़क़त अब्बासी, मतिलबु साईं सरकार हुसैन शाह, इहो इन्हनि सां ई रहियो आहियां शुरू खां वठी। तो इन्हनि जो इहो हूंदो हो की सिंधी ॻाल्हाए, को मसइलो न आहे, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ईअं अची वेंदी, ईअं सम्झंदे। हाणे पोइ वरी ग़लति बि ॻाल्हाईंदो त को मसइलो न आहे, सही था ॻाल्हायो, ओके जी पोज़ीशन आहे। तव्हांजी महिरबानी। सही ॻाल्हि आहे, लैंग्वेजिस ईअं ई सिखियूं वेंदियूं आहिनि, ॿुधण सां ऐं उनखां पोइ प्रैक्टिस सां। असां जेसि ताईं उनखे प्रैक्टिस न कंदासीं न, का बि लैंग्वेज न ईंदी। हाणे तव्हांखे फ़ाइदो इहो आहे त किथे बि सिंधियुनि जे विच में वेंदो त ख़बर हुनखे न पवंदी तव्हांजी मदर टंग खे, तव्हां एतिरी साफ़ ॻाल्हायो था। इहो ई हुयो शुरू खां वठी की जंहिं महिल मां इलेक्शन कैंपेन में हुयुमि हेॾे कराची में, बीठो हुउमि MPA जे लाइ, त पोइ ॿी पार्टी वारा आहिनि, उन्हनि वालिद साहब खे चयो हीअ असांजो ॿारु आहे, वरी कॉम्प्रेसी सियासत में लॻो पियो। मां SUP जी तरफ़ां बीठो हुउमि, त पोइ हिननि चयो त असांजो ॿारु आहे, तव्हां हेॾे ॾियो, पोइ होॾे हुनजी टिकट ते छो? मां चयो भाई मुंहिंजी तव्हां सां लॻे ई न, सिधी ॻाल्हि आहे। चई ॿियो वाक़ई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मूंखे, जेकी तरबियत हूंदी आहे हिन धरती सां, जेकी मोहबत आहे न, हीअ वाक़ई जेकी सिंधियुनि में आहे एतिरी कंहिंमें बि न आहे, मिली मूंखे उन आहे। इन करे सचो साथ हूंदो तो मतिलबु सदाईं सपोर्ट बि कई आहे, किथे बि मतिलबु लाज़मी तौर आदमी को बि माण्हू कुल अकल न हूंदो। राति जो 4 बजे जेकॾहिं कंहिंखे फ़ोन कंदो सिंधी खे, चवंदो भाउ छा ॻाल्हि आहे, हुकुम कर, छा खपे? भला ऐं ॿियो असल में हाणे मुंहिंजा घर वारा बि इन करे परेशान आहिनि, त राति 6 वॻे बि 5 वॻे बि हाणे बि हिकिड़ो मसइलो थियो त सुबुह मां 2:30 वॻे पहुतुमि घर, त 3:30 वॻे फ़ोन आई, यार फलाणे जिना अस्पताल में को मसइलो आहे, पोइ छा कयां, तव्हां निकिरी वेंदो महिरबानी थींदी। मां चयो मां निकिरी थो अचां। हाणे मुंहिंजो मतिलबु घर वारे बि चवंदा हाणे त तव्हां आयो, मां चयो मसइलो थोरी आहे, सुभाणे मसइलो इहो अथसि, अॼु मां कंहिंजी मदद कंदुसि, मुंहिंजो त मक़सदु इहो ई अथसि की अॼु मां कंहिंजी मदद कंदुसि, सुभाणे मूंखे ज़रूरत पवंदी त अलाह अच्छा मदद जेकॾहिं का ॿी निबिद कयो था, जेकॾहिं तव्हां पहुचो था न, हुनजे लाइ वॾी ॻाल्हि आहे, ज़िमेदारी आहे, 2 त 12 थी वेंदा आहिनि, दिलि वॾी थी वेंदा, ॿियो माण्हू आहे, मोरल सपोर्ट जेका आहे उहा बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। सही ॻाल्हि, सही सच। तव्हां पैसे सां मदद नथा करे सघो न, तव्हांजी प्रेजेंस जेकी आहे न उहा मैटर कंदी आहे, तमामु घणी मैटर कंदी आहे। हाणे जीअं असां दस्तरखान लॻाईंदा आहियूं त हुन में तक़रीबन 1000-1500 माण्हू हूंदा आहिनि इफ़्तार जे टाइम, वरी सहरी 500-1000 माण्हू जी हूंदी आहे। अच्छा, सहरी इफ़्तारी में कराईंदा आहियो? सहरी बि मोकिलींदा आहियूं घरनि ॾे। अच्छा, हा, लेडीज़ खे न घुराईंदा आहियूं हिते पाण वटि, तव्हां घर ई हुजो, को मसइलो न आहे। तव्हां 2-3 महीना अवल हिकिड़ो सर्वे कराए, जेका मतिलबु पुरानी फैमिलीज़ आहिनि, जेका आहिनि मक़सदु
डिज़र्व कंदियूं आहिनि उन्हनि जे वरी घर पैकेट ठाराए करे राति ई मोकिले छॾींदा आहिनि 2:30 वॻे ॾाढो सुठो कमु भलो कमु सुहिणो कमु क्या किथे आहे बसि यार न न भली ॻाल्हि आहे न भली ॻाल्हि आहे प्रेम साहब मूंखे ॿुधायो त सिंध जी यात्रा माशाल्लाह उन में कहिड़ियूं मसरूफ़ियतूं हूंदियूं आहिनि रुॻो नानाणा मामाणा घुमंदा आहियो या ॿिया बि दोस्त दाड़ी हिते विया आहिनि तव्हांजा आहिनि हिते चङा मूंखे माना सर्किल वॾी आहे न तव्हांजी हा साइकिल वॾी आहे लॉकडाउन में मां चङो सिंध उते ई घुमी वरितो हुयो फेसबुक ते ई अच्छा फेसबुक ते किथे बि कहिड़ी बि कुंड ते गूगल ते घुमी सघूं था पाण न हिते मुंहिंजो पर ग्राउंड रियलिटी छा आहे माना किथे किथे घुमंदा आहियो हिते केतिरो अरसो थियो आहे वैसे ईंदे तव्हांखे अञा टियों ॾींहुं आहे चौथों ॾींहुं आहे मुंहिंजो अच्छा तव्हां हींअर ई आया आहियो सही सही बस चौथों ॾींहुं हा आहे ऐं हिते आर्ट काउंसिल ऐं इहे सभु हिते मुंहिंजा चङा दोस्त आहिनि उन्हनि सां मिलणो आहे अञा उन्हनि सां मिलणु बाक़ी आहे सही सही ऐं चङा हिन साइड हैदराबाद हिन साइड जा जेका सिंगर्स आहिनि उन्हनि सां मिलणो आहे अच्छा 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 सिंध जूं जेके हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि उते बि ज़रूर विज़िट कजो अञा विज़िट कुझु कई कान्हे सिर्फ़ु कराची पियो घुमां कराची पिया घुमो बारिश जी वजह सां सही माना वटि बि ॾाढा सुठा सुहिणा माना बाग मकान बि आहिनि मंदर बि आहिनि हा हिते काफ़ी आहिनि जेकी घुमी सघो था ऐं तव्हां सी साइड जेके आहे उते उहो आहे कल्ह थी मंदिर वियासीं असां अच्छा अच्छा हा उहो मंदर सभु ॾिसी आयासीं सभु कहिड़ा मंदर घुमी आहियो भला साईं नालनि जी ख़बर पए हिकु वाकई माना तव्हां घुमी आहियो या न हा हिकु रत्नेश्वर महादेव जेका सी व्यू ते आहे हा सी व्यू वारी साइड आहिनि सही उहो मंदर हिकु ॾिठो असां अच्छा अच्छा पोइ वरी जेती केती अलाए कहिड़ो कोई इलाइक़ो आहे पोर्ट ग्राउंड ते हा 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 सही 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 माना अलाए मूंखे नालो मां चयो ॿाहिरां ॾिठो मंदर या वियो अंदरि अंदरि वियासीं असां अंदरि वियासीं ॿाहिरां पोइ वरी मालिक बि चवंदो तूं ॿाहिरां ई निकिर अलाए अंदरि वञिणो पवंदो आहे सही असां अंदरि थी आयासीं हितां सही सही बाक़ी अॼु मूंखे सिंध टीवी वारनि घुरायो जिते मूंखे जिते अचूं था वरी शाम जो घुमणो आहे अॼु असल में छा आहे त दोस्त कई लाइनअप थियल हुया जुमेवार ॾींहं खां वठी करे बरसातूं माना रुकजनि ई कोन पियूं बीहनि ई कोन पियूं मींहुं ई मींहुं हुयो सो असां सोचियोसीं त उन ई दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं था अचनि उहो ई अची वञनि एग्ज़ैक्ट तव्हां सही था चओ हैदराबाद अॼु जा जेके महिमान आहिनि हैदराबाद खां लाइनअप थियल हुआ पर उहो ई मूं उन्हनि खे चयो तव्हांखे असां डिस्टर्ब नथा करियूं का ख़बर न आहे प्रोग्राम जी ऐं उन खां अलावा मौसम जी ऐं तव्हां अची वञो असां इहो चयोसीं इहे ॾाढा भाग वारा महिमान आहिनि इन्हनि खे रखंदासीं जीअं बरसाति भली पए त पए हा सही था चओ सो पर कल्ह तव्हां वारे मैसेज में इहो हुयो असां इहो सोचियो कि तव्हां सभिनी खे लाइनअप करे रखियो आहे तव्हांखे ई घुराईंदा प्रोग्राम तव्हां को ई शुरू थींदो बिल्कुलु सो मींहं खे मुंहुं ॾिनोसीं अॼु नेठ लाइव अची वियासीं पर मूंखे लॻे तव्हां सॉन्ग जी तरफ़ वञो ईअं न प्रेम साहब खां ॿुधो साईं हाणे वाह वाह माशाल्लाह तव्हां रिहर्सल कई पए त मूं ॾिठो पए ॿुधो पए त कलाम ॾाढो सुठो सिलेक्ट कयो आहे तव्हां सो हाणे परफॉर्म कंदो त मज़ो ईंदो न उहो मां मुंहिंजी माउ खे ई डेडिकेट कंदुमि बिकॉज़ मूंखे मुंहिंजा फादर 2003 में ई असांजे फादर जो देहांत करे विया सही हा त मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी माई मुंहिंजी दोस्त आहे मुंहिंजी माई सां ज़बरदस्त मूंखे सपोर्ट कंदी रहंदी आहे अञा बि ऐं हिते अचण में बि हुनजो ई ॾाढो रोल हुयो सही सही ॾाढो सपोर्ट कई वञ तूं वञ वीज़ा लॻंदो आहे तुंहिंजो तोखे हुते रिलेटिव्स आहिनि हे सभु आहे तूं वञ हुते हिकु भेरो सिंध घुमी आ सही सही अॼु मां मुंहिंजी ॾिसंदी हूंदी आहियां सिंध टीवी तव्हांखे ज़रूरु ॾिसंदी वाह बिल्कुलु 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 बसि पोइ अमड़ जी दुआ बि आहे त असांजूं शुभकामनाऊं बि तव्हां सां गॾु जी बिल्कुलु जी हो अम्मा हो अम्मा हो अम्मा हो अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता वारी मुंहिंजी जी जल अम्मा तोता वारी वञा हो अम्मा हो अम्मा हो अम्मा हो अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता वारी वञा मुंहिंजी जी जल अम्मा तोता वारी वञा हो अम्मा हो अम्मा मां विड़ी तो पवा तू खिली थी पवी मालिकी तो वञा तू मिली थी वञी तुंहिंजा थोड़ा मञा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तुंहिंजा थोड़ा मञा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सत को वञा मुंहिंजी जी जल अम्मा तोता सत को वञा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सत को वञा मुंहिंजी जी जल अम्मा तोता सत को
साईं वाह अमर खे डेडिकेशन हुई ॾाढो सुहिणो हुयो अंदाज़ तव्हांजो अंतरा त चङा हुआ पर एक्चुअली मूंखे परफेक्ट बैकअप न आयो आहे अच्छा 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 अंतरा त चङा आहिनि हिन जा सही सही मतलब आउटपुट इनपुट जो मसलो आहे थोरो हा आउटपुट इनपुट जो मसलो आहे कोशिश कयूं था ब्रेक की तरफ वञूं था ऐं उन ब्रेक में तव्हांजो न जेको इनपुट ऐं आउटपुट खे करेक्ट करण जी कोशिश कयूं था सो किना न वञो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था ॾाढा सुठा महिमान असां सां गॾु आहिनि तव्हां बि असांजो प्रोग्राम ॾिसो पिया असांखे उमेदु आहे त तव्हांखे वणंदो हूंदो प्रोग्राम सो टंडे मोहम्मद ख़ान मां बहादुर अबड़ो साहिबु ॾाढो सुठो ॻाए थो जी सो मौजूदु महिमाननि जी प्रेम साहिब जी ऐं ईरट साहिब ईजाद हुजे त पहिरियां उनखे ॿुधूं जी हिन ब्रेक मां चवां थो त बरसाती मौसम में थोरो सही मज़ो वठूं छा ॻाल्हि आहे पूरो कैश करायो ईअं न मौसम में सो हिन मौसम में वरी रूह खे राहत ॾींदड़ जेकॾहिं का तार छिड़े थी न त पोइ अञा वधीक मन मस्तु थिए थो मज़ो अची वञे हा, सही था चओ ज़बरदस्त बिल्कुलु। छा था ॿुधायो अंदाज़ आहे असांखे हींअर ऐं तव्हांखे हाणे शेख अयाज़ जी पोइट्री आहे ॿुधाईंदसि जेके मां उहा पाण जी कंपोज़िशन आहे मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन ज़बरदस्त ज़बरदस्त आहे स्टार्ट कयूं तव्हां इजाज़त जी महिरबानी करे रोइजो न बसि बल्कि आहे दर्द वारी कंपोज़िशन दर्दारी बाक़ी दुख घणा मिलिया आहिनि तव्हांखे न बिल्कुलु न पोइ रो की न दर्द खां सवाइ रोअण न ईंदो आहे हा ईअं थी सघे मिलिया बि हुजनि दुख जंहिंखे न मिलिया आहिनि उहो रोई नथो सघे माण्हू दुख खां सवाइ न रोहंदो माण्हू साफ़ दिल वारा माण्हू बि रोईंदा आहिनि हा ईअं बि आहे दिलि त साफ़ आहे पर दर्द हूंदो तॾहिं हा हा गूंज कुर के पई गूंज कुर के पई कातर पार जी कातर पार जी याद आई असांखे वरी यार जी याद आई असांखे वरी यार जी गूंज कुर के पई कातर पार जी कातर पार जी के शफ़क़ अज कया के शफ़क़ अज कया फूल उन ते फिटा फूल उन ते फिटा कान झोली भरी कान झोली भरी पर मंगण हार जी पर मंगण हार जी गूंज कुर के पई ए अयाज़ ओच तो अयाज़ ओच तो फट खोले वई फट खोले वई चेत जी चांदनी चेत जी चांदनी हीर मल्हार जी हीर मल्हार जी गूंज कुर के पई गूंज कुर के पई गूंज कुर के पई
तो सजियो तमामु ज़बरदस्त ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां सिंध जा जेके मशहूर शाइर आहिनि उन्हनि खे ॻायो था ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां ॻायो था उन्हनि जी शाइरी जी सिलेक्शन इहो ॿुधायो त सिलेक्शन केरु करे ॾींदो आहे या पाण करियो था ऑलरेडी सिलेक्शन आउं पाण ई कंदो आहियां मतलब शौक़ सां गॾु ज़ौक़ बि अथव शेरो शाइरी जो ऐं पंहिंजा नॉवेल्स बि लिखां पियो हींअर कुझु टाइम पहिरियों ज़बरदस्त मां स्टार्ट कयो आहे पर उहो नॉवेल मां ईअं न लिखियो मतिलबु उन सिचुएशन में वञी अगरि मूंखे पहाड़नि सां मोहबत आहे उन पहाड़नि जे विच में वञी बल्कि पाणी बि कोन खणी वियो आहियां त उन प्यास जी ख़बर पए उहो प्यास छा आहे जेकी आउं उन पने ते उतारे सघां ऐं बाक़ी जेको अॻियां वारो पढ़े त उनखे बि इहो महसूसु थिए त हीअ छा त असां सां बि सिचुएशन उहा थी रही आहे लिखण वारे जी कमाल इहो ई त हूंदो आहे ताकी उन्हनि सभिनी खे जेको पढ़नि उन्हनि खे महसूसु थी सघे ॾिसो न साबित थी वियो त पीड़ा उन मां गुज़रे थो तंहिंजे करे रोए थो रोए थो सही ॻाल्हि आहे दर्द मां गुज़रे थो उनखे छुआ दर्द जो मिलियो आहे पेन अंदरि हूंदो आहे इंसान जे बट हू सिर्फ़ु पेन न हूंदो आहे पेन एक्चुअल में हिकिड़ो पावर हूंदो आहे सिर्फ़ु तव्हां हुनखे यूज़ करण जो हिकिड़ो सिखी लाहियो त असांखे कहिड़ी शइ ते यूज़ करिणो आहे असांजे अगरि अंदरि दर्द आहे त पोइ अगरि हू साईं ख़ुशि नसीब आहियो तव्हां लिखो था कई माण्हुनि जे अंदरि में पेन हूंदा पर खीसे में पेन न हूंदी आहे लिखी न सघंदा आहिनि चई बि न आहिनि सघंदा हा इज़हार बि लिखी न सघंदा आहिनि उहो पेन उते ई रहिजी वेंदो आहे तव्हां कहिड़नि फनकारनि खे ॿुधंदा आहियो तव्हांजो ज़ौक़ ऐं शौक़ु छा आहे फनकारनि खे राग ॿुधण जो पाण ई फनकार आहियूं असां पाण फनकार आहियूं सॼो ॾींहुं माण्हू बसि रुॻो माण्हुनि खे ॿुधूं था ऐं पंहिंजी ॿुधायूं था उन्हनि खे वाह 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 माना किथे वेंदा हूंदो ट्रेवल कंदा हूंदो कुझु न कुझु सफ़र में का शइ ॿुधंदा हूंदो न को बि मसद अहिड़ी को आहे कोन जेको हले भला जेको साथी हुजे गॾु वेठो हुजे जेको हलाए उहो ॿुधणो जेको मसद ईअं पर्सनली त जेको तव्हां गाॾी में वेहंदो त तव्हांखे रुॻो नोहा ई मिलंदा सही सही नोहा ई ॿुधंदा आहियूं नोहा मनकबत सही घणो टाइम थियो आहे राग वाग छॾे ॾिना आहिनि अच्छा अच्छा छो त उहो वरी चवंदा आहिनि बसि हिकिड़ो फेज़ ईंदो आहे हा हिकिड़ो टाइम हूंदो हो स्कूल वारो कॉलेज वारो उहो वूफर बि हूंदा गाॾी में वरी बसि पोइ हाणे एज जो पर एज एॾी त वॾी न थी वई आहे जो तव्हां इहे बूफर सभु खपाए छॾिया खपाया न आहिनि पंहिंजे नंढड़े खे ॾेई छॾिया आहिनि खपाइणी थियो न पाण खां माना ख़तमु थी विया ॿिए ॾींहुं हलिया पिया असल में मसइलो त जंहिं महिल तव्हां प्रोफेशनल लाइफ में हूंदा आहियो न त पोइ वरी पॉलिटिकल ऐं जेको पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे त वक़्त सां गॾो गॾु म्यूज़िक जो जेको आहे न ज़ौक़ चेंज थींदो रहे थो पाण नंढी उमिरि में हूंदा आहियूं त ॿिया कलाम वणंदा आहिनि थोरा वॾा थींदा आहियूं त वरी ॿिया कलाम वणंदा आहिनि हाणे उहो जीअं रिसेंट जेको सिद्धू मूसेवाले जी डेथ थी आहे पोइ वरी यको मतिलबु हुनजा कलाम टोटल हुन पंहिंजी ज़िंदगी ते ॻाया आहिनि जेका बि तव्हां ॿुधंदो न आहे पंजाबी पर उहो जेकी पंजाबी आहे बि वरी उहो जेके सिखनि वारी पंजाबी न ख़तरनाक दिलेर माण्हू हुयो पर उन ॾींहुं को सिक्योरिटी वग़ैरह न हुयसि त पोइ मसइलो बि थी वियो गाॾीअ में अक्सर जेको आहे ॻाईंदो वरी पंहिंजे ई हिसाब सां पंहिंजी ज़िंदगीअ ते त मां ईअं कंदो आहियां गाॾीअ जा नंबर बि ॾेई छॾींदो अहिड़ा कलाम ॻाईंदो हुयो हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे पर हाणे असांखे त ईअं थो न हिकिड़ो त फ़ोन छॾी ॾींदा आहे मेन मसइलो त फ़ोन जो आहे न गाॾी में वेहूं त वरी फ़ोन वरी हिकु वरी ॿुधण बि शुरू कयूं त वरी आवाज़ बंदि वरी कॉल अची वई वरी कॉल अची वई वॾो मसइलो इहो आहे त कल्ह टियों ॾींहुं मां वियुसि थर घुमणु हुते मूंखे वाक़ियो यादि आहे हिकिड़ो दोस्त आहे असांजो अरबाब इब्राहिम सो हुते थर में मोबलिंग जो जेको आहे सो सिलसिलो न पए जुड़ियो नेटवर्क ठीकु न हुयो त हुन वटि जेको आहे सो ॿियो नेटवर्क हुयो त मूं चयो यार भला वाई फाई जी कुंडी ॾे भला सो कुंडी जीअं हुन खां वरिती हॉटस्पॉट जीअं हुन ऑन कयो त हुनखे घर कॉल पई अचे फ़ाइदो कहिड़ो आहे कॉल अचे पई त डिस्कनेक्ट बि थी फ़ाइदो कोन्हे फ़ोन जे करे माना मां मसइलो शिकार थी मां रख फ़ोन न आहे ॻाल्हाइणो कुझु कमु करिणो आहे यार छॾ फ़ोन खे सो हाणे असां पंहिंजे प्रेम साहिब खे चवंदासीं प्रेम मां असांखे वरी तव्हांजो आवाज़ अंदाज़ पंहिंजो आहे निरालो आहे मुनफरिद आहे सो तव्हां माना ज़रूरु असांखे कुझु ॿुधायो हाणे जी बिल्कुलु जी हो तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो तुझो प्यारी अलाए चाहूं दो तुझो प्यारी अलाए चाहूं दो हो तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो तुझो प्यारी अलाए चाहूं दो तुझो प्यारी अलाए चाहूं दो तू पर्दे में भी ॾाढो ठही दीदार अलाए चाहूं दो दीदार अलाए चाहूं दो तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो तुझो प्यार अलाए चाहूं दो तुझो प्यार अलाए चाहूं दो
चपड़ा चोरी के गाल करी नकी कैसा मिली नकी कैसा खिली नकी चपड़ा चोरी के गाल करी हर वक्त संजण खा मोश रही इज़हार अलाए चाहूं दो इज़हार अलाए चाहूं दो तुझी कावड़ में आहे तुर्फ घणो तुझो प्यार अलाए चाहूं दो तुझो प्यार अलाए चाहूं दो मेरा दिल जिस दिल पे फिदा है मेरा दिल जिस दिल पे फिदा है एक दिल रुबा है वो दिल रुबा है वो दिल रुबा है वो दिल रुबा है ए हिंदी में भी अची करे वरी बी राग ते ताली पर हिननि जे लाइ हिकु ज़ोरदार ताड़ी वॼाइण यार ईअं हिननि न, ताड़ी सुठो वॼायो। वॼायो आहे हींअर वाह वाह ॾाढो सुठो पर इहो तव्हांजो मूंखे अंदाज़ इन करे बणे थो त अॼुकल्ह मुख़्तसिर टाइम आहे शॉर्ट टाइम में शॉर्ट कलाम थो ॿुधाए असांखे जल्दी में तव्हांजो कलाम पूरो थी वञे माना शुरू थिए थो ख़तम थो थी वञे न पोइ वरी असां माना मां वाह ऐं हे हुन में आई न वाह वाह न चयमि त उहो कलाम ख़तम थी वियो माना मुंहिंजो वाह कलाम ख़तम थी वियो हथु माना पूरो मां खॼियो ई न असल में टाइम जो ख्याल पियो रखियो टाइम मैनेजमेंट सुठी आहे वक़्तु महदूद आहे तुंहिंजी कावड़ में बिल्कुलु सही था चओ। तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो असां त स्टूडियोज़ में आहियूं ॿाहिरि अलाए छा हूंदो माहौल ॿाहिरि लाइ छा हूंदो वेंदासीं पोइ ख़बर पवंदी जेकर असां हींअर ब्रेक जी तरफ़ वञूं था केॾा न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था असां पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ मतिलबु बाक़ाइदा पुॼाणी तरफ़ आहियूं ऐं पुॼाणी तमामनि सां आया आहियूं। दूर तमामनि सां मतिलबु रिहर्सल बि असांजी जारी आहे तव्हांजे लाइ माना कोशिशि कंदा आहियूं त का नई शइ खणी अचूं पोइ हिनजे करे ब्रेक में कोशिशि कंदा आहियूं त कुझु सेटिंग्स करे वठिजनि जेकी सेटिंग्स आउट आहिनि हा ऐं उहे सेटिंग्स थी वयूं आहिनि त हिन जे करे असां पहिरीं बहादुर खां कुझु ॿुधूं था ऐं ॿुधो आहे त उहे शाह साईं खे ॿुधाइनि था सही थी चवां बाद मां तव्हांखे ॿुधाईंदुसि वाह ही बि मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन ज़बरदस्त मूंखे ॾाढी ख़ुशी महसूस पई थिए त असांजा यंगस्टर्स जेके आहिनि उहे शाह साईं खे पढ़नि था ऐं ॻाइनि था उन्हनि खे सम्झ बि आहे माना जेके उहे ॿुधाए रहिया आहिनि त मतिलबु उन्हनि खे सम्झ बि आहे न जेके न हुजे त कीअं ॿुधाइनि तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत लफ़्ज़नि शाह साईं जा चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीसी तूं अछो में राति सॼण न त सोझरो आहा वाह त हुनखे मां पंहिंजी स्टाइल में कंपोज़ कयो आहे स्टार्ट था कयूं जी, जी। बिस्मिल्लाह। चंड तुझी ज़ात चंड तुझी ज़ात पाड़ियाना पेरियसी पाड़ियाना पेरियसी चंड तुझी खणी नेण खुमारमा खणी नेण खुमारमा जान कयां नाज नजर जान कयां नाज नजर सूरज शाखों झक्यों सूरज शाखों झक्यों को माणो कमर को माणो कमर चंड तुझी ज़ात चंड तुझी ज़ात पाड़ियाना पेरियसी पाड़ियाना पेरियसी तारा
कत्यूं ताई बथिया तारा कत्यूं ताई बथिया देखींदे दिलबर देखींदे दिलबर झको थियो जो हर झको थियो जो हर जान बजे जमाल सी जान बजे जमाल सी तू अच्छो मेरा सजन तसो झरो सजन तसो झरो स्टाइल तान जबरदस्त तारीफ केड़ी कयो हाणे तारीफ जे लाइ लफ़्ज़ नथा मिलन ना जी स्टार्टिंग में नन चयो हो न त माना तहां जा थोराई तायूं तहां असां के घुरायो ऐं ज़रूर चवंदसि त तहां जा थोराई तायूं तहां टाइम कढी असां वटि आया आहियो ऐं इट्स रियली प्लेजर टू हैविंग यू हियर ॾाढी सुठी ख़ुशी थी असांखे तहां हिते असां वटि मौजूदु आहियो थैंक यू सो मच हेड साहब करे तव्हांजी दिलि चयो ईअं तवाई में मां बि ॻायां भला तवाई छो चयो तव्हां तवाई में न ख़ुशी में गाईंदो न मां चवां थो त माण्हू तवाईअ में ॻाए छो त तवाईअ में बुकावट जेका तवाई आहे उहा घटि थी वेंदी आहे माण्हू ॻाए हुन महिल ॻाए असुलु ॻाइण जो माहौल तॾहिं आहे जॾहिं माण्हू खे तवाई अचे न पोइ ॾाढियूं तोते तवायूं आहिनि दिलि में बपड़ पायूं आहिनि कलाम ॻाए न हूअं झुंगारींदा आहियो आला पींदा आहियो कॾहिं पंहिंजे लेखे माण्हू तव्हांखे कंहिं चयो यार वाह जो आवाज़ु कढियो अथई हा छो त बाथरूम सिंगर त सभु को आहे न पंहिंजे लेखे थोरो त को हर को ॻाईंदो आहे अच्छा हींअर जी ॻाल्हि नथा करियूं माना जॾहिं तव्हां जवान हुआ जॾहिं तव्हां पाण जवान सम्झंदा हुआ हाणे बि आउं तव्हांखे पोड़ो नथी चवां बिल्कुलु बि नथी चवां पर तव्हां जॾहिं पाण खे जवान सम्झंदा हुआ तॾहिं जी ॻाल्हि थी कयां यार न सीरियसली कॾहिं कोशिशि बि न कई अच्छा छो त माहौल ई न पर मिलियो तव्हांजो शौक़ु जेको आहे उहो पॉलिटिक्स जी तरफ़ या समाजी कम जी तरफ़ आहे पर गेम्स तरफ़ हुयो रांदियूं खेॾेव कॾहिं हा बैडमिंटन खेॾियो अच्छा तमामु घणो खेॾियो सही सही टीम जो मुंहिंजो कॉलेज में सिलेक्शन ई रुगो स्पोर्ट्स बेस ते थियो अच्छा अच्छा छो त पढ़ाई एतिरी भली हुई कोन्हे हुयो डी ग्रेड अच्छा तो इन करे एडमिशन न पई मिले तो पोइ हुयो शौक़ु को कॉलेज सुठो हुजे सही सही वरी वरी डीजे में जेको आहे न उन्हनि चयो स्पोर्ट्स बेस ते अचो सही 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 वरी पोइ भला बैडमिंटन खे अॻिते न वधायो छा भला न वधायो अच्छा उसको उन टाइम हुयो कोन्हे एतिरो अच्छा अच्छा मतलब इहो हाणे शुरू थियो आहे शुक्र आहे कि इहो हाणे स्पोर्ट्स खे मिली आहे पोलो बि टेनिस बि अव्वल त रुगो क्रिकेट ऐं क्रिकेट हॉकी जो बि बेड़ो गर्क हुयो उहो त हाणे बि आहे हाणे बि किथे तक खेॾाइनि माना क़ौमी रांदि पंहिंजी हॉकी आहे हॉकी आहे नेशनल जेकरे क़ौमी रांदि पंहिंजी हॉकी आहे पर उहा ॼणो आहे ई कोन आई न आहे हा आईपीएल वारे चक्कर में वरी पीएसएल शुरू कयो आहे सही ईअं जेको पंहिंजो आहे गेम बेसिकली उनखे प्रमोट करनि हॉकी त मूं बि खेॾी आहे पंहिंजे स्कूल वारे ज़माने में हॉकी खेॾण जा फ़ाइदा आहिनि हिकु तव्हांजी सिहत बि सुठी थी रहे ॿियो हॉकी तव्हांजे हथ में दुश्मन बि तव्हांजे साम्हूं ईंदो त सटिजी वेंदो बैडमिंटन जो बि रैकेट तव्हां वटि सुठो हुजे वो बैट बजे करे हथ में हुजे क्रिकेट में न बैट थोरी गोरी आहे हॉकी थोरी मन हल्की थींदी आहे उहा माना हण में सही रहंदी हण में सही थींदी आहे हॉकी सां कंहिंखे हॉकी सां वरी कंहिंजी गिचीअ में वठी छिके बि सघो था हुनखे ऐं हॉकी वरी लठ जो सहारो कमु बि कंदी आहे लठ बि थी सघे थी जेका झूननि जी लठ हूंदी आहे घणनि जे हथ में हूंदी आहे हा घणनि जे हथ में हॉकी आहे न पंहिंजे मोच वोच अची थी वञे न त पोइ वरी उहा लठ जो किरदारु अदा करे वठंदी आहे हॉकी जो तमामु घणा फ़ाइदा आहिनि तॾहिं असांजी नेशनल गेम बि आहे सही 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 मल्टी यूज़ आहिनि सही सही वरी महिरबानी साईं तव्हां टाइम ॾिनो बरसाति मींहं में आया हो तव्हांजा लख थोरा इहे स्पेशली थैंक्स बिल्कुलु ऐं बहादुर साईं तव्हां ईअं ई माना ॻाईंदा रहो तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं दिल्ली तौर ते नेक ख़्वाहिशूं आहिनि तव्हां सां
ऐं अलाह ताला तव्हांखे अञा मंज़िल मक़सूद ते कामयाब करे पहुचाए जेकी तव्हां आमीन। सोचियूं आहिनि ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल सां जेके तव्हांजा माना जीअं तव्हांखे चयो हूंदो त तव्हां न ॻायो उहे जॾहिं तव्हांखे साम्हूं ॾिसंदा आहियूं एॾो सुठो ॻाईंदे ॾिसंदा उन्हनि खे प्राउड फील थी रहियो हूंदो सही सही असांखे सपोर्ट करणु खपे अहिड़े टैलेंट खे सीधी ॻाल्हि आहे सो प्रेम साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं सिंध यात्रा तव्हांखे जेका बि जेकी बि शयूं घुमण जे लाइ दिलि चए थी उहा ॾाढी ज़बरदस्त तव्हांजी माना हीअ यात्रा हुजे तव्हांजो सैर सफ़र जी साईं रिक्वेस्ट बि आहे हा मुंहिंजी साईं वधि खां वधि तव्हां सिंधी टैलेंट खे सपोर्ट कयो न बिल्कुलु कयूं छो था तव्हां प्लेटफॉर्म आहे त अॼु मुंहिंजी सूरत में कुझु आयो आहे सुभाणे ॿिए कंहिंजी सूरत बिल्कुलु में असां न न बिल्कुलु असांजो कोशिशि कयो। सभु सलाम सिंध जो कमु ई इहो आहे साईं तव्हां हिन रिक्वेस्ट जी ॻाल्हि कई मूं ॾे को फ्रेंड रिक्वेस्ट मोकिलियो उनखे मां एक्सेप्ट कंदो सिंधी त हुजे पर तव्हां अञा ताईं मुंहिंजी न कई आहे मुंहिंजी न कई आहे ईअं कई आहे यार पोइ इहो माना कमु ख़राबु आहे पोइ हाणे था कयूं थोरी देरि में सो प्रेम साहिबु आख़िर में तव्हांखे ॿुधंदासीं तव्हांजो लुक ॾाढो सुठो आहे हूअं तव्हां अदाकारी में परफेक्ट मुंहिंजे ख़्याल में हूंदव जेकॾहिं अदाकारी ॾे बि ध्यानु ॾियो त मां सम्झां थो वधीक तव्हांखे ॾाढो सुठो माना मैदान में आहे ख़ाली आहे ऐं तव्हां कई बि आहे एक्टिंग है न हा हा बिल्कुलु सो सही तव्हांजी माना वॾी सिंगिंग छॾे ॾियां न न सिंगिंग बि कयो सिंगिंग कयो पर अदाकारी में वधीक तव्हां ॾाढो सुठा सुटेबल आहियो ऐं ॾाढो चहिरो तव्हांजो जेको आहे न उहो माना एज़ अ हीरो जिथे साईं आहिनि न उते त तमामु वॾी इंडस्ट्री आहे तमामु वॾो स्पेस आहे ऐं असां ॻाल्हि कयूं नेगेटिव किरदार बि ॾाढो तव्हांखे ठहंदा ॾाढो स्पेस हा न मां नेगेटिव ई कयो हा आहे न नेगेटिव किरदार पर कयो ज़िंदगीअ में तव्हां नेगेटिव न रहिजो न तव्हां पॉज़िटिव हुजो ऐं कोरोना पॉज़िटिव न हुजणु घुरिजे छो त हुन सां मसइला सिर्फ़ु थींदा हिकिड़ी शइ आहे जेका नेगेटिव हुजणु खपे तव्हांजी हुन खां मसइला आहिनि साईं आख़िर में तव्हांखे ॿुधंदासीं बादल साईं वॾी महिरबानी मोहम्मद अली साईं वॾी महिरबानी सो असां पंहिंजे तरीक़े सां या जेको प्रोग्राम खे पंहिंजी पुॼाणी ते पहुचायूं था सो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो ऐं घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं ख़ासि तौर ते मींहं में सभिनी जो ख़्यालु रखिजो इरशाद जागीरणी ऐं पर तुरैया खे सैयद ॾींदा इजाज़त अल्लाह ने के पाण जी साईं लाल मुंहिंजी पत रखिजे भला झूले लाल सिंधड़ी जा सेवण दा शकी शहबाज कलंदर तमाम मस्त कलंदर अली दा पहला नंबर गुले गुल गाल कलंदर हो लाल मुंहिंजी पत रखिजे भला झूले लाल सिंधड़ी जा सेवण दा शकी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर सेवाणी लाल कलंदर हो लाल मेरी झूले झूले लाल झूले लाल झूले लाल 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 झूले लाल 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 जनन जनन तेरी नौबत बाजे जनन जनन तेरी नौबत बाजे नाल बजे गड़ी यार बला झूले लाल हो नाल बजे गड़ी यार बला झूले लाल हो सिंदूरी दा सेवदा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलीदा पहला नंबर दमादम मस्त कलंदर सेवाणी लाल कलंदर हो लाल मेरी चारे चिराग तेरे बरने हमेशा चारे चिराग तेरे बरने हमेशा पंजू ममारण हो पंजू ममारण आई आया झूले लाल सिंधड़ी जा सेवण दा शकी शहबाज कलंदर हक दमादम मस्त कलंदर झूलण जो पहिरियों नंबर अली दा पहला नंबर हो लाल मेरी झूले झूले लाल झूले लाल झूले लाल लाल लाल
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।